साईं ये कहानी है आज़ाद बख़्त बादशाह एक सौदागर जो राज ऐं कुत्ते जे गीचे में 12 लाल। इहो भला कीअं? अचो त कहाणी तरफ़ हलूं। जॾहिं आज़ाद बख़्त उहे चारई पंहिंजे हिसाब सां फ़क़ीर पंहिंजी दरबार में घुराया त चईन ॿिनि फ़क़ीरनि जी मतिलबु त कहाणी ॿुधी चुको हुयो, बाक़ी ॿिनि फ़क़ीरनि जी कहाणी हुन जे अॻियां रहियल हुई। एतिरे में आज़ाद बख़्त चवणु लॻो त पहिरियां तव्हां मुंहिंजी कहाणी ॿुधो, बाद में तव्हां पंहिंजी बयानु कजो। आज़ाद कुझु हिन तरीक़े सां पंहिंजी कहाणी हुननि जे अॻियां बयानु करणु लॻो त जॾहिं मुंहिंजो वालिद साहिबु फ़ौत थी वियो त बादशाहीअ ते मूंखे विहारियो वियो। मां जॾहिं बादशाहीअ ते वेठुमि त मुंहिंजी 15-16 साल उमिरि हुजे, फूह जवानी हुजे, बाक़ाइदे जोज़ ऐं जज़्बो हुजे। सो पंहिंजे हिसाब सां कुझु ॾींहं गुज़रिया त हिकु सौदागर मुंहिंजी बादशाहीअ में अची पुॻो। उन सौदागर जो वॾो नालो हुजे, सो मूंखे वॾा माण्हू बुज़ुर्ग अमीर चवणु लॻा त हीउ सौदागर कंहिंजी बादशाही जे तरफ़ न वेंदो आहे। अगरि जे तुंहिंजी बादशाही जे तरफ़ आयो आहे सो कुझु तोहफ़ा ॾींदो आहे, कुझु वठंदो आहे, जीअं पंहिंजे हिसाब सां कुझु ॿियनि खे ॾेखारे। आज़ाद बख़्त हिन खे पंहिंजे हिसाब सां अदब एतिराम सां वठी सौदागर खे विहारियो ऐं हुनजी पंहिंजे हिसाब सां वॾी ख़िदमत कयईं हेॾां होॾां। जॾहिं सौदागर हिन ते राज़ी थियो त पंहिंजे हिसाब सां कुझु हिन खे तोहफ़े तौरु ॾेई वियो। हिकु अहिड़ो लाल ॾेई वियुसि, हिकु मतिलबु त पेतीअ में बंदि हुजे दॿलीअ में, सो उन दॿलीअ मां लाल जो निकितो त पंहिंजे हिसाब सां 5 किलो उन लाल जो वज़न हुजे। लाल अहिड़ो बेक़ीमती ऐं बेहिसाब हुजे, सो उतां जा बुज़ुर्ग वॾा वॾा माण्हू चवणु लॻा आज़ाद बख़्त बादशाह खे त अहिड़ो लाल असां ज़िंदगी में कंहिं वक़्तु बि न ॾिठोसीं। आज़ाद बख़्त खे बि उहो लाल एॾो पसंदि आयो जो बेअंत। पोइ पंहिंजे हिसाब सां हिन जो इनाम इकराम जेका आज़ाद बख़्त खां पुॻा सो हिन बादशाह उन सौदागर खे ॾिनई। उहो सौदागर पंहिंजे हिसाब सां राह रवानो थी पियो। पोइ परे परे खां माण्हू आज़ाद बख़्त वटि ईंदा हुया। पोइ उहो लाल जेको हुयो सो पंहिंजे हिसाब सां खणी ऐं उन्हनि खे ॾेखारींदो हुयो ऐं चवंदो त पंहिंजे हथ में खणी, नौकर खे चवंदो पंहिंजे हथ में खणी हीउ ॾिसनि त हिन जो अंदाज़ो लॻाइनि। ॿाहिरियां जो वज़ीर ईंदा हुआ वॾा वॾा बादशाहनि जा, सो उहे पंहिंजे हिसाब सां अची उन लाल खे खणी हथ में ॾिसंदा हुया त उनजो वज़न ऐं उनजी सूंहं ॾिसी ऐं उनखे पंहिंजे हिसाब सां वॾो मतिलबु त फुंडाईंदा हुया त अहिड़ो को लाल असां न ॾिठोसीं सॼी दुनिया में। आज़ाद बख़्त जॾहिं हिन जी तारीफ़ ॿुधंदो हुयो त ॾाढो ख़ुशि थींदो हुयो, पर जॾहिं बि को बि अचे माण्हू त ज़रूरु लाल नौकर खे चवे त खणी अचु, सो उहो उन्हनि जे अॻियां पेश करे ऐं उन्हनि खे ॾेखारे पियो। एतिरे में वज़ीर हिकु ॾींहुं ॾिठो त ॿाहिरि मुल्क जा मतिलबु त वज़ीर आया आहिनि ऐं पंहिंजो बादशाह जेको आहे उन्हनि जे अॻियां नौकर खे चईं त लाल खणी अचु। उहो लाल आयो, अची उन्हनि खे ॾेखारणु चालू कयो ऐं उनजी तारीफ़ पंहिंजे वात सां बादशाह पाण करणु लॻो। ऐं हुननि बि ॾिठो त हुननि बि चयो त हा बादशाह सलामत, तुंहिंजी ॻाल्हि सही आहे, सो वाक़ई बि इहे बेक़ौमती ऐं बेक़ीमती आहे, सो बहरहाल अहिड़ो को लाल असां न ॾिठोसीं। एतिरे में वज़ीर बादशाह खे घुराए चयो त बादशाह सलामत, सो तव्हां इहो ग़लति था कमु कयो। मुंहिंजो मतिलबु त जान जी बशकिश थो वठां, सो बहरहाल तव्हांखे जेको चवां सो मुंहिंजे मुंहं मां मतिलबु त कुझु ग़लति निकिरी वञे त मुंहिंजी हयाती बशकिजो। एतिरे में आज़ाद बख़्त चवणु लॻो त मूंखे हिकु वज़ीर पंहिंजे उन चयो त तूं हीउ जेको लाल ॾेखारीं थो, इन लाल खे पाण ॾेखारीं थो, वरी पंहिंजे मुंहं सां पाण तारीफ़ थो करे। इहे वज़ीर नौकर जेका वेंदा वापसि मोटी ऐं पंहिंजे बादशाह जे अॻियां तुंहिंजे हवालु कंदा त अहिड़ो बि बादशाह हुयो, सो पंहिंजे लाल जी पाण पियो तारीफ़ करे। उहो पंहिंजे हिसाब सां तारीफ़ करे पियो। पोइ उते पंहिंजी दरबार में उते खिलंदा ऐं ते टोक कंदा त अहिड़ो बादशाह बि मतिलबु अजीब तरीक़े जो ॾिठो कोई। एतिरे में बादशाह चवणु लॻो आज़ाद बख़्त उन्हनि खे फ़क़ीरनि खे, एतिरे में मूंखे कावड़ वठी वई। मां उन महिल कार हुकुम कयो त हिन वज़ीर मुंहिंजे गुस्ताख़ खे मतिलबु त हिनमहिल क़तलु कयो वञे। एतिरे में ॿियो वज़ीर या ॻाल्हि असांजी ॿुधी वियो। ॿिए बादशाह जो वज़ीर आयो, सिधो सो अची मूंखे चवणु लॻो त बादशाह सलामत, इहो तव्हां ग़लति मतिलबु त पंहिंजे हिसाब सां कौल कयो आहे, सो वज़ीर खे खामखा क़तलु छो था कयो। चवणु लॻो त वज़ीर त पंहिंजे हिसाब सां मूंखे हिकु ग़लति ॻाल्हि ॿुधाई आहे। बादशाह खे चवणु लॻो त कहिड़ी ॻाल्हि आहे? चवणु लॻो त बादशाह वज़ीर थो चवे त मिस्र जो मतिलबु त हिकु वज़ीर मतिलबु त मिस्र जे शहर जो हिकिड़ो सौदागर आहे। उन सौदागर 12 लाल 7 किलनि जो लाल हिकिड़ो उन कुते जे गीचे में 12 लाल विझी फिटी कया अथई। मूंखे हिन तां कावड़ वठी वई, हिन खां वधीक चए त उहे सुहिणा आहिनि ऐं उहे 12 लाल ऐं उन कुते में पिया आहिनि। सो 12 लाल अहिड़ा क़ीमती कुते में कीअं विझी सघंदो सौदागर, सो इन करे मां हिन खे मारणु थो चाहियां। एतिरे में चवणु लॻुसि उहो त बादशाह सलामत, तव्हां वज़ीर खे मारायो न, वज़ीर खे क़ैद कयो। शायदि वज़ीर मथां सचो हुजे
सो 12 लाल सच में कीअं माना कुते के मथां विधा वञनि उन सौदागर तव्हां पहिरियां जांचा कयो रेगुनाह खामखा छो था वज़ीर जो मतिलबु त खून पंहिंजे गीचे खणो तव्हां पंहिंजे वज़ीर खे पाण ॼाणियो था त अकुलमंद ऐं दिमाग़ वारो आहे इहो कॾहिं बि कूड़ नथो ॻाल्हाए सघे। अदा बादशाह हुन वज़ीर ॿिए जी ॻाल्हि ॿुधी त वाक़ई मथां इहा ॻाल्हि सची हुजे। एतिरे में बादशाह ऐलान कयो त बाबा हिन खे पंहिंजे हिसाब सां कंहिं क़ैद में हणो, हिन खे हिकिड़े साल जी मोहलत आहे। इन विच में जेकॾहिं इहा ॻाल्हि सही ऐं बरहक़ निकिती सो हिन वज़ीर खे वरी मूं आज़ादु कंदुमि। एतिरे में मां पंहिंजे हिसाब सां इहो ऐलान करे छॾियो। वज़ीर पंहिंजे हिसाब सां हुन कमरे में मतिलबु त क़ैद थी वियो जेल में। सो इहो ॻाल्हि ईअं हलंदी रही पई ऐं इहा ॻाल्हि जेकी वज़ीर जी क़ैद वारी वज़ीर जे घर वञी पुगी। पोइ वज़ीर जी हिकिड़ी धीउ हुई, उनखे पुट जी औलाद कोन हुई ऐं धीउ बि पंहिंजे हिसाब सां 16-17 सालनि जी थी हुजेसि ऐं हुनजी मतिलबु त धीउ जेकी हुई सो वरी अकुलमंद ऐं दाना छोकिरी हुई। एतिरे में पंहिंजे हिसाब सां छोकिरीअ खे वञी माउ आई, अची माउ पिटींदी ऐं पहिरें उघाड़े अची हुन धीउ जे अॻियां पुगी छो त हुन धीउ पंहिंजे हिसाब सां पीउ खे अंगल कयो पंहिंजे बाग़ में मलाद ठारायल हुयसि सो हुन में हुनजी धीउ रहंदी हुई। जॾहिं माउ खे रोंदे पिटंदी अची हुन वटि पुगी अची चवणु लॻसि त तोखां भलो मूंखे हिकिड़ो पुटु हुजे हा अंधो हुजां जॾो कहिड़े बि हिसाब सां हुजे हा सो उहो मुंहिंजे कम जो हो, तूं न्याणी आहे, तूं मुंहिंजे कंहिं कम जी न आहे। एतिरे में धीउ चवणु लॻो त मां छो थी मूंखे पिटे, मुंहिंजो कहिड़ो ॾोह आहे, इहो त रब जी तरफ़ां जेको लिखियो हुयोसि उहो थियो, तूं छाजे करे एतिरी रोंदी ऐं परेशान आहे। एतिरे में चवणु लॻसि तुंहिंजे पीउ अलाए कहिड़ी गुस्तागी कई आहे बादशाह जे अॻियां सो तुंहिंजे पीउ खे मतिलबु त जेल थी वई आहे। जे अगरि उहो राज़ जो मालूमात न थींदी त तुंहिंजे पीउ खे फांसी अची वेंदी। एतिरे में हिन पुछा कयो त केतिरे टाइम जी मोहलत आहे ऐं कहिड़ो राज़ आहे। एतिरे में मां हिन खां सॼी ॻाल्हि कई त तुंहिंजे पीउ शायदि बादशाह जे अॻियां मिस्र जो बादशाह जेको सौदागर आहे उन हिकु कुते खे 12 लाल गीचे में विझी फिटी कया आहिनि सो इहा लॻे थो त बादशाह सां ॻाल्हि कई इन करे ई मतिलबु त क़ैद थी वियो आहे। अदा हुन बादशाह सां मतिलबु त वज़ीर ज़ादीअ खे इहा जॾहिं मां तेर पितेर ॻाल्हि कई त हेतिरा ॾींहं हिन खे टाइम आहे ऐं फलाणे मिस्र जो जेको आहे मतिलबु सौदागर उन सच में 12 लाल कुते खे विधा आहिनि सो इहा ॻाल्हि जे कूड़ी निकिती त मतिलबु त तुंहिंजो पीउ मतिलबु त वज़ीर जेको आहे सो उनखे बादशाह फांसीअ चढ़ाए छॾींदो। जे इहा ॻाल्हि सही हक़ीक़त निकिरे थी त हुनखे आज़ादु कंदो। 1 साल जो महीनो मतिलबु त मोहलत मिली आहे। जे इन विच में मुंहिंजो पुटु हुजे हा त इन जाचा जूच में वञी ऐं मुंहिंजे पंहिंजे पीउ खे छॾाए विया। तूं धीउ आहे सो तूं कहिड़े कम जी आहे, इन करे रुआं पिटियां थी। अदा वज़ीर ज़ादी माउ खे चवणु लॻी अमा इहो त मतिलबु तक़दीर जो चकर आहे, मां छा थी करे सघां। सो माउ खे पंहिंजे हिसाब सां दिलदारी ॾियणु लॻी अमा जेको लिखियो हुयो सो थी वियो, हाणे तुंहिंजे रोअण पिटण मां कुझु न थींदो, तूं सब्र कर, इन जी जाचा जूच मां पंहिंजे हिसाब सां कयां थी, शायदि मथां इहा बाबे जी ॻाल्हि सची हुजे ऐं बाबो आज़ादु थी वेंदो। अदा माउ खे हिन पंहिंजे हिसाब सां वज़ीर ज़ादीअ मतिलबु हिन खे दिलदारी ॾिनी ऐं मां पंहिंजे हिसाब सां हुनजी हौसले में हेॾां होॾां होश में आई ऐं हीअ पंहिंजे हिसाब सां सोचणु लॻी छोकिरी। अदा मां पंहिंजे हिसाब सां हुनजी मोटी पंहिंजी बादशाही में आई मतिलबु मलात में आई ऐं थोरी देरि खां पोइ हुन पंहिंजे मतिलबु त ॾाॾे खे घुरायो। अदा उहो ॾाढो पंहिंजे हिसाब सां आयुसि, उनखे सॼी तेर पितेर ॻाल्हि कई त मां मिस्र वेंदसि सो मूंखे पंहिंजे हिसाब सां सौदागर जे हिसाब सां लटा कपिड़ा ऐं सौदो वापार जो जेको आहे सिस्टम सौदागिरीअ जो मूंखे खपे ऐं मां इन जाचा में वेंदसि त मिस्र में सौदागर आहे जंहिं वटि इहो कुतो ॿधलु आहे, कुते में 12 लाल आहिनि सो इहो मां राज़ मालूम करणु वेंदसि ऐं इहा सॼी हक़ीक़त जेकी बि हूंदी सो बादशाह जे अॻियां पेश करे पंहिंजे पीउ खे छॾाईंदमि। अदा पहिरियां त हुनखे पंहिंजो ॾाढो मोकल कोन पियो ॾिए पर ख़बर पियसि त हाणे छा कयां। नेठि इन खां सवाइ ॿियो चारो बि कोन हुयो। नेठि हुनखे पंहिंजे हिसाब सां वज़ीरी मतिलबु सौदागिरी वारा लटा बि ॾिनईसि ऐं कुझु सौदो वापारु जेको सिस्टम हुयो की बादशाहनि लाइ तोहफ़ा वग़ैरह ॾिनईसि, जीअं वञे त उते त मतिलबु सौदागर सॾिजे। हाणे त इहे छोकिरो मतिलबु त वज़ीर ज़ादी जेकी हुई उहा हाणे सौदागर जी मतिलबु त पुटु सॾिजे पई। अदा सौदागर पुटु सॾिजे पई, पोइ पंहिंजे हिसाब सां सौदागर लटा पाए हिकु मर्दाणो वेश करे ऐं पंहिंजे हिसाब सां ॿेड़नि ते उहे सौदो सामान जेको हुयो सिस्टम खणी उन मिस्र जे तरफ़ रवानी थी पई। अदा सिधो सो वञी हुते मिस्र पुगी। जंहिं महिल मिस्र लथी त पंहिंजे हिसाब सां हुन बादशाहीअ में घुमंदी फिरंदी अचे पई, हिकु चौधगीअ ते बीह रही ऐं उते पंहिंजे हिसाब सां नौकर जेका वज़ीर हुयसि जेका पंहिंजे हिसाब सां हुयसि साथी सो उहे पंहिंजे बस्तरगाह ते सामान सिधो बीहारे छॾियईं। अदा एतिरे में चौधगीअ ते बीह पंहिंजे हिसाब सां हेॾे होॾे लोणा हणे पई
त ॾिठईं त बणा हिकु सौदागर साॻे हिकिड़ो वेठो आहे। त हिनखे अंदाज़े तौरु दिलि में धकु लॻो, शायदि मथां इहो सौदागर हुजे जीअं कुते में 12 लाल विधा आहिनि। थोरी देरि खां पोइ ख़बर पई त उहे सौदागर जा मतिलबु त दोस्त हुया। हिकु मतिलबु त सौदागर निकिरी आयो, मतिलबु त 50 साल जी उमिरि हुजेसि उन जी। उहो निकिरी आयो, अचे उन्हनि सां मिलियो ऐं उन पंहिंजे हिसाब सां उते कचहरी करणु चालू कयनि। ऐं मूंखे अंदाज़े तौरु लॻो त सच में इहो साॻियो ई सौदागर आहे। थोरी देरि खां पोइ हिकिड़ा पिंजरा नौकर खणी अचे ॿाहिरि रखियनि। उन्हनि ॿिन्हिनि पिंजरनि में 2 इंसान हुजनि, हिकु पिंजरे में मतिलबु 2 पिंजरा हुजनि, 2 माण्हू हुननि में क़ैद हुजनि, 2 पिंजरनि में। हिनखे इबरत लॻी त बणा ही माण्हू पंहिंजे हिसाब सां छो क़ैद आहिनि पिंजरनि में। अच्छा, थोरी देरि खां पोइ उहो साॻियो ई कुतो जेको पंहिंजे हिसाब सां 12 लाल पियलसि, उहो साॻियो सोने जंजीर में ॿधल ऐं सिधो सो उन पंहिंजे हिसाब सां कंहिं कुंड में उते हुन लाइ गालीचा गिलंग मतिलबु त गालीचा गिलम विछाए उन कुते खे बाइज़त सां उन कुते खे बिस्तरे ते विहारे ऐं उहो कुतो हुननि जे आॾो वेठो हुजे। ऐं उहो जेका 2 क़ैदी हुजनि उहे वरी क़ैद में वाड़िया पिया वञनि, पिंजरनि में बंदि हुजनि। एतिरे में हीअ बीह रही वज़ीरज़ादी हेॾे होॾे लोणा हणे पई, पर उनजो हुस्न में माण्हू ॾिसी हैरान हुजनि। मतिलबु त अहिड़ो शहज़ादो हसीन सौदागर हुजे जो हुननि हुस्न पहिरियों चकर ॾिठो हुजे, छो त हुनखे कंहिंखे मालूम न हुई त का हीअ औरत आहे। सभु को ईअं सम्झे थो को नओं सौदागर आयो आहे, नौजवान छोकिरो, सो इन हिसाब सां उहो महसूसु थिए पियो। अदा ओचिते हुन साॻे सौदागर जी बि नज़र हिन ते पइजी वई। हिकिड़े ग़ुलाम खे मोकिलियईं त वञी हिन खां हाली हवाली वठी आ ऐं हेॾे वठी अचेसि। अदा उहो सौदागर जो ग़ुलाम वियो, सिधो सो वज़ीरज़ादीअ सां मिलियो। वज़ीरज़ादीअ खे चवणु लॻो, ओ सौदागर जा पुट, तोखे असांजे पंहिंजे हिसाब सां बादशाह मतिलबु त मुंहिंजे मालिक घुरायो अथई तोखे। अदा उहो साॻियो हकिलंदो होकारींदो सिधो हुन सौदागर जे अॻियां पेश थियो, अची हाली हवाले थिया हेॾो होॾो पंहिंजे हिसाब सां। हीअ पंहिंजे हिसाब सां इख़लाक़ अदब जो मतिलबु छोकिरी भली हुई, तो हिन जो ॻाल्हाइणु ढंग हंग मतिलबु जेको हुयो सो उहो उन सौदागर खे वणी वियो। एतिरे में हिन खां पुछा करणु लॻो त ॾे हाल हवाल, कीअं निकिरी पियो ऐं छा मसइलो आहे। चई मां हिकु सौदागर जो पुटु आहियां, सो पंहिंजे हिसाब सां सॼो तेर पितर बादशाही जा हेॾां होॾां। चई बाबो मतिलबु पीर सन थी वियो, सो सौदे वापार जहिड़ो न हुयो, सो हाणे मूंखे चईंदा तूं घुम फिर ऐं सौदो वापारु सिख। सो मां निकिरी पियो आहियां हिते पंहिंजे हिसाब सां माल मिल्कियत खणी आयो आहियां सौदे वापार वारी, पर हाणे परेशान लॻो पियो आहे त कीअं कमु थींदो। एतिरे में चवणु लॻो त कंहिं वक़्त में मां बि सौदागर हुयुसि, शायदि तुंहिंजो सामान किथे आहे सो उहो खणाए, या जेकी शइ मूंखे पसंदि हूंदी त को मां ई ख़रीद कयां त तूं पंहिंजे हिसाब सां वापसि वञ पोइ। अदा एतिरे में हुन पंहिंजे हिसाब सां ॾाढो चईंदो, शुक्रिया तुंहिंजो, वॾी महिरबानी तुंहिंजी जो तूं मूंखां सामान ख़रीद करें थो। सो पंहिंजे हिसाब सां हिन ॾस ॾींहं त फलाणी बस्तरगाह ते तुंहिंजे कुंड खां बीठा आहिनि मुंहिंजा बेड़ा, सो सामान जा भरिया। देरी न कई, हुन नौकरनि पंहिंजनि खे आॾ ॾिनो त वारो कयो सामान सॻो ढोराए अचे हिते मुंहिंजे अॻियां पेश कयो। अदा सौदागर जा पंहिंजे हिसाब सां ग़ुलाम विया, नौकर विया, उहो सामान खणी सिधो सो हिन जे अॻियां पेश कयईं। हेॾां होॾां सौदो वापारु जेको हिननि जो पाण में डील थी वई, ठही विया। अदा हेॾे होॾे राति हुन पंहिंजे हिसाब सां सौदागर हिन खे रायो उन वज़ीरज़ादीअ खे, ऐं हुनजी ख़िदमत करणु लॻो। त ख़िदमत करे हेॾां होॾां माल जेको ताम वग़ैरह जेको सभु कुझु हुनखे खाराईं, ख़िदमत कयईं हुननि जी नौकरनि जी। हुनजी हेॾां होॾां कचहरी करे करे पंहिंजे हिसाब सां राति जो सुम्हनि पिया। वरी सुबुह ते सॼो ॾींहुं बादशाही में घुमनि फिरनि पिया, साॻी हुन दुकान ते सौदागरीअ में वेठो हुजे हू बि, ऐं हूअ बि हुन कचहरी करे पई वेठी। अदा हकिल ने होकान नेठि महीनो ॾेढ हिननि पाण में हेॾां होॾां गुफ़्तगू कई। इन्हनि जी पाण में एतिरी त मोहबत थी वई जो बेअंत। उन वज़ीरज़ादी ऐं उन सौदागर जी पाण में मतिलबु त मोहबत थी वई, छो त हू सौदागर पियो सॾिजे, सौदागर पुटु। त हुनखे का बि इन विच में ख़बर न पई त की हीअ औरत आहे या मर्द आहे। अदा सौदागर जे पंहिंजे हिसाब सां एतिरी मोहबत थी वियसि, छो त सौदागर उनखे औलाद कोन हुई। ऐं हुन सौदागर पंहिंजे हिसाब सां जंहिंमहिल हिनखे लाइ खाधो तयारु कयो हुजे त हीअ पंहिंजे हिसाब सां खाधो हिन कोन, पहिरियां हिन सौदागर खाधो पहिरियां कुते खे मतिलबु सौदागर उन खारायो जी जंजीर ऐं बदिलो सोने में। अदा सौदागर जॾहिं कुते खे खारायो खाधो, ऐं खाधो अॻियां ताम पियो हुजेसि, सौदागर जॾहिं कुतो खाई ढो कयो, ऐं हिकु नौकर वरी उन कुते खे टुवाल सां मुंहुं उघड़ण लॻा ऐं उहो पाणी वग़ैरह पियारणु लॻा। जेको बि कुते खाधो बचायो, उहे जेका 2 जेल में बंदि हुया पिंजरनि में, उन्हनि हमराहनि खे वञी साॻियो कुते वारो खाधो विधुनि। अदा उन्हनि हमराह पंहिंजे हिसाब सां उहो खाधो। अदा हे एतिरे में चई वज़ीरज़ादो उथी पियो, मतिलबु सौदागर जेको पुटु हुयो उहो उथी पियो, चवणु लॻो त तूं हिकु मुस्लमान न आहे, गैर मुस्लिमीन आहे, सो तोसां खाइणु पीअणु मुंहिंजो हराम आहे। एतिरे में चवणु लॻो त उहो कीअं, चए हू इंसाननि जी मतिलबु त अहमियत घणी आहे। हीउ कुतो जेको आहे त हराम जानवर आहे,
तूं हिन खे सुठो खाधो खाराए वरी हिन जो लुबियल खाधो वरी हुननि मतिलबु त इंसाननि खे ॾिनो, तूं मतिलबु त कुते जो पूॼो कंदो आहीं ऐं उनखे भॻवानु सम्झंदो आहे। हिन जी इज़त कीअं लॻी पई आहे, हिकिड़ा लाल गीचे में पिया अथसि ऐं सोने जंजीरे ॿधो पियो आहे, गिल में गालीचा विछिया पिया अथसि। कुते जी इज़त इंसाननि खां वधीक, इंसाननि जी वरी इज़त कुते जेतिरी बि कोन्हे। अदा एतिरे में वज़ीर जेको छा करिया सौदागर ज़ादो हुयो, सो हिन ते कावड़ थी पियो चई मां हिकिड़ो मानी जो मतिलबु गिरोह बि तुंहिंजो न खाईंदुमि, तूं मुस्लमान न आहे। एतिरे में सौदागर पंहिंजे हिसाब सां अशहद कलमो पढ़े ॿुधायईंसि ऐं जेको बि दीन हिसाब चवणु लॻुसि त मां ख़ैरु खेरिया तूं ऐं माल रिज़्क मां बि ख़ैरु कढंदो आहियां, सो मां अलाह जो प्यारो बानो आहियां, 5 वक़्त निमाज़ बि पढ़ंदो आहियां, पर हीउ हिकु वॾो मुंहिंजो राज़ आहे, सो इहो मां ॿुधाइणु नथो चाहियां। हिन राज़ जे करे मां घणो बदनाम आहियां। हाणे बदनाम सौदागर मुंहिंजो नालो आहे, हिते मशहूरु आहियां मां, सो इन एवज़ मूंखां राज़ को बि पुछा कंदो आहे, इन खां मां ॿीण ते मतिलबु त भरे ॾींदो आहियां जुर्मानो, बाक़ी कंहिंखे राज़ न आहियां ॿुधाईंदो। अदा एतिरे में चवणु लॻी त वज़ीर ज़ादो चवणु लॻी त हाणे मुंहिंजो कमु मुंहिंजो हिन मतिलबु त जेको हिन सामान आहे कुते जे मतिलबु त करे मुंहिंजो पीउ फाथो आहे, सो मूंखे पंहिंजे मक़सद सां कमु आहे, हिन जे राज़ सां मुंहिंजो छा वञे। वज़ीर ज़ादीअ पंहिंजे हिसाब सां उहा ॻाल्हि खे फिटी करे हिन सां गॾु मानी सानी खाधी, हेॾां होॾां हाली हवाले थी। हिननि जी जॾहिं पाण में प्रीत ऐं मोहबत वधी वई हुजे हुनखे, छो त हू सौदागर पुटु सॾींदो हुयो, छो त हुई वज़ीर ज़ादी का ख़बर कंहिंखे बि न हुई। एतिरे में चवणु लॻी, रोअणु लॻी हिकिड़े ॾींहुं वज़ीर ज़ादी, चवणु लॻी त अॼु मुंहिंजो वञण जो ॾींहुं थियो आहे, मतिलबु त मां पंहिंजे पीउ माउ ॾे वापसि वेंदसि, सो महीनो ॾेढ तोसां रही आहियां, सो तोखे छॾणु वाक कोन थो थिए। हिनखे कुझु मस कयईं त उहो सौदागर बि पंहिंजे हिसाब सां रोअणु चालू थियो, चवणु लॻो त तूं न वञ, मूंसां रहो ऐं पंहिंजा पीउ माउ जेका बि अथई सभु हिते घुराए। छा जे करे जो तूं हिते ईंदीअ, पंहिंजा पीउ माउ सभु वठी ईंदीअ, सो तोसां मुंहिंजी प्रीत वॾी थी वई आहे, तोखां सवाइ मूंखे हिकिड़ो कलाक बि मतिलबु त तोखे नथो ॾिसां, मूंखे अलाए छा थी थो वञे। मुंहिंजो को वली मतिलबु त वण वाली न आहे, सो मुंहिंजे मिल्कियत जो तूं वारस थी जाए ऐं मां तोखे पंहिंजे पुट जी जॻह ते रखंदुसि, सो हीअ मिल्कियत मुंहिंजी बि संभालजांइ, पंहिंजी बि सौदो वापारु वञी कजांइ, तूं पंहिंजा पीउ माउ हिते आण। एतिरे में चवणु लॻी त मां बहरहाल सलाह करणी पवंदी आहे, छो त बूढ़ो बधी बि सलाह करणु लाज़िमी आहे, सो मां घर वेंदमि ज़रूरु, पोइ उते बाबे अमर सां सलाह कंदुमि जे उन्हनि जो जेको राज़ बि हूंदो शायदि मथां हेॾे न बि अचनि, छो त हुननि जा पुराणा आबाणा कख न, जेकॾहिं तूं पंहिंजे हिसाब सां चाहें त हली सघें थो। एतिरे में सौदागर खे इहा ॻाल्हि दिलि सां लॻी, चवणु लॻो त मुंहिंजो छा आहे, सो मां हिकिड़ो पेर क़बर में आहे, हिकिड़ो ॿारु आहे, सो मां तुंहिंजे करे तुंहिंजी सॼी तोसां गॾु ज़िंदगी मतिलबु त गुज़ारणु थो चाहियां ऐं खिल भोग में तूं आहीं त मूंखे सुकून महसूसु थींदो आहे। अदा एतिरे में सौदागर हिन सां हलण जी तयारी कई, वज़ीर ज़ादीअ सां चवणु लॻो त मां तुंहिंजी मुल्क हलंदुसि, जेको बि सामान आहे दौलत मिल्कियत सभु आहे, सो मां ॿेड़ा भराए बि तो वटि हलंदुसि, ओॾे रहंदुसि, बाक़ी तोखे मोकल ईअं अकेलो न ॾींदुसि। अदा हूअ बि मुतमिन थी वई, जे तुंहिंजी मर्ज़ी भली हल, छो त हुन सां गॾु पंहिंजे हिसाब सां उहे पिंजरा बि खयईं ऐं उहो कुतो बि पंहिंजे हिसाब सां कयईं ऐं हाथियूं जेकियूं हाथियुनि सां दुनिया भरे पंहिंजियूं ऐं उन्हनि ॿेड़नि में विझी ऐं हीअ रवानी थी पई हुनजी बादशाहीअ तरफ़। आज़ाद भक्त चवणु लॻो त उहा मुंहिंजी अॼु बादशाही में हुन साॻे सौदागर खे वठी अचे पुगी कोते सिधो। अदा सौदागर पंहिंजे हिसाब सां ॿाहिरों ॿेड़नि त सामान लाराए ऐं एतिरे में सौदागर खां हुन वज़ीर ज़ादी मोकाइणु लॻी त मां घर वञा, पंहिंजे अमड़ अबियारनि सां सभिनि सां मिलां ऐं तुंहिंजे राश जो को बंदोबस्तु कयां, छो त मां तोसां गॾु हुयुमि, पोयों जी का ख़बर चारी न आहे। एतिरे में हू कोन पियो सौदागर हथ कढे, पर वज़ीर ज़ादी पंहिंजे हिसाब सां ॾाढो करे बि सिधो सो पंहिंजे घर आई, अची पंहिंजी माउ सां मिली। माउ त पंहिंजे हिसाब सां हिन खे मतिलबु त मारे छॾियो हुई, जेको महीनो ॾेढ न मोटी, मतिलबु चई त वई न की जंगल में कंहिंजो शिकार थी, छो त हुन माउ हिन खे मोकल हुई कोन पई ॾिए, छो त औरत ज़ात हुई न हिन हिसाब सां। अदा माउ खे चवणु लॻो त तुंहिंजी इज़त खे मां लिकायो आहे ऐं जीअं जे करे बाबो क़ैद आहे उहो हमरा बि मां पंहिंजे हिसाब सां वठी आई आहियां तुंहिंजी बादशाहीअ में, सो ॿार ॿेड़नि सिधो बीठो आहे, सो किथे राश जी जॻह ॾियो, सो बहरहाल मां उते राहींदीमांसि। एतिरे में चवणु लॻो त तुंहिंजे पीउ जी मालात जेकी दरिया जे वट सां ठहियलु आहे, सो इन कुंड सां वञी तूं राश कराइनि, बक़ाया जेको टाइम आहे सो तूं उन सां भली गुज़ार, बाक़ी जॾहिं तुंहिंजे पीउ रिहाई थिए मतिलबु त आज़ादु थिए, उन खां बाद में तुंहिंजी मर्ज़ी आहे, तूं छा बि चाहीं। वज़ीर ज़ादी साॻो मोटी अचे हुन सौदागर वटि आई, सौदागर खे सिधो सो हुन दरिया जे कंधे सां वठी वई, हुन पंहिंजे हिसाब सां सामान लाहे ऐं मतिलबु त हवा भली लॻे पई, हिननि पंहिंजे हिसाब सां कुर्सियूं रखी, उहो कुतो ऐं उहे पिंजरा रखी पंहिंजे अॻियां ऐं पाण में केचरी करणु शाम जे टाइम चालू कई। अदा अलाए कीअं त उन आज़ाद भक्त जो माण्हू अची उन पंहिंजे हिसाब सां उतां गुज़र कयो, हिननि जी अखर मतिलबु त अखि हिननि ते पइजी वई,
सौदागर उन ते ऐं उन शहज़ादीअ ते। सौदागर जी मतिलबु त सौदागर ज़ादो सॾिजे पियो। उन महिल हुन सोचियो त इहो जेको हमराह आहे इहो पीउ पुटनि पाण में कचहरी पिया था कनि, हिन जी इहा हक़ पइजी वई त ॿ हमराह हिकिड़ा क़ैद लॻी पिंजरे में मतिलबु त वेठा आहिनि, ऐं हिकु हमराह जेको कुतो आहे सो उन कुते में 12 लाल वाक़ई बि पिया आहिनि, जो कुते जो मतिलबु त ॿरे थो पियो घाटो। एतिरे में हिन खे ॻाल्हि वज़ीर जी बि यादि अची वई ऐं हीअ इबरत में अची वियो। एतिरे में हीअ पोयां पेर कया हमराह, सिधो सो आज़ाद भक्त वटि आयो, चवणु लॻो त मूं वटि आयो, अॼु मूंखे इहा ॻाल्हि खणी करे ॿुधाईं त हिकिड़ो हमराह हुआ सो कुते खे मतिलबु त भला गालीचा गिल्म विछा पिया आहिनि, बाक़ी 2 इंसान जेका आहिनि उहे क़ैद लॻा पिया आहिनि, उन्हनि जा हाल हीणा लॻा पिया आहिनि, लटा बटा बि फाटी विया अथनि, उन्हनि जी का सार संभाले कोन्हे का। एतिरे बि चवणु लॻो त मूंखे ॾाढी कावड़ आई, मूं उन महिल पंहिंजे हिसाब सां कार जी फ़ौज तयारु करे उन तरफ़ चढ़ाई कई त मां जो इन ज़ालिम खे वठी क़ैद करे मुंहिंजे अॻियां पेश कयो त अहिड़ो ज़ालिम कुते खे पंहिंजे हिसाब सां इज़त ॾिनी त इंसाननि खे वरी क़ैद कयो अथई। एतिरे में साॻियो उहो वज़ीर वेठो हुजे मूं वटि, उन वज़ीर साॻियो उथी बादशाह जे अॻियां मुंहिंजे अॻियां खिलणु लॻो। एतिरे में मूंखे कावड़ ॾाढी हुजे, छो त मुंहिंजी जवानी हुजे, सो मूंखे कंहिं बि शइ जो होश न हुजे, जीअं चवां बि इहो ग़लति आहे त ग़लति थी पियो वञे। एतिरे में उहो सम्झाइणु लॻो त बादशाह सलामत तूं कहिड़ो चरियो आहे, सो तूं बिना कंहिंजी जांचा जोच जे उनजे मतिलबु त फांसीअ जो या मारण जो आर्डर ॾेई थो छॾे। तूं इहो ग़लति थो करे, सो पंहिंजे नौकरनि खे मोटाए, तूं पहिरियां जांचा जोच कर त इन में बि को राज़ हूंदो, हिन में का ॻाल्हि हूंदी, तूं खामखा इन हमराह ते माण्हू ऐं कार ई मोकिलिया त सुभाणे कुझु बि थी पवंदो, इहो तोते पाप ऐं ॾोह थींदो। एतिरे में मां वरी हुनजी ॻाल्हि मञे ऐं सोचे उहे साॻा माण्हू मोटाए ऐं उन्हनि खे चई मतिलबु इज़त ऐं एतिराम सां उन्हनि साॻे सौदागर जे पुट खे वठी अचो। जेका वज़ीर ज़ादी हुई सो उन सौदागर जी मतिलबु त पुट पियो सॾिजे, छो त हुई हिन शहर जी, पर कंहिंखे काई ख़बर न त केरु आहे काथों जी आहे। अदा सिधो सो उहो सौदागर अची हिन बादशाह मतिलबु त आज़ाद जे अॻियां पेश थियो। बादशाह चवणु लॻो त मुंहिंजे अॻियां पेश थियो, मां पंहिंजे हिसाब सां उन खां हाली हवाले थियुमि त मतिलबु त हुनजो एतिराज़ बि कयुमि ऐं कावड़ बि गुस्से में बि चयोमांसि, ए ज़ालिम तूं पंहिंजे हिसाब सां कारी ऐं ज़ुल्म छो कयो आहे, खणी ही तुंहिंजा क़ैदी हुजनि या तूं हिननि खे ख़रीद कयो हुजे, ही तुंहिंजा ग़ुलाम ई हुजनि, पर हिननि सां अहिड़ो सलूक तूं छो कयो आहे ऐं हिननि खे पंहिंजे हिसाब सां छो तूं क़ैद कयो आहे। एतिरे में चवणु लॻो त बादशाह सलामत ही पंहिंजे हिसाब सां केर बि न कुझु बि आहे, सो मूं वटि माल मिलिकियत जाम आहे, तूं उहा सभु वठि मूंखां, पर मुंहिंजो हिननि जे बारे में का बि मां ॼाण जा तोखे नथो ॿुधाए सघां। एतिरे में जीअं हू चवंदो वञे पियो, चवां पियोसि माल मिलिकियत जी मूंखे बुख न आहे, पर तूं जेको हिननि सां ज़ुल्म कयो आहे इन जे बारे में मूंखे ज़रूरु ॿुधाईंदे। अगरि जे माल मिलिकियत तोखे एतिरो पावर आहे, सो माल मिलिकियत ते त मां तोखे बशकींदुमि कोन, तोखे त उअं ई मारे छॾींदुसि। तुंहिंजी आख़िरी मतिलबु त पंहिंजी ज़िंदगी बचाइण जो मौक़ो इहो ई आहे त हिननि जो राज़ ऐं पंहिंजो राज़ मूंखे ॿुधाए। अदा एतिरे में सौदागर हू पंहिंजो राज़ ॿुधाइणु न पियो चाहे ऐं हू सौदागर जो जेको पंहिंजे हिसाब सां हुनखे चवणु लॻो वज़ीर ज़ादीअ खे त हीउ तुंहिंजो पीउ आहे, पंहिंजे पीउ खे तूं इलाज कर। एतिरे में चवणु लॻी त हीउ मुंहिंजो पीउ न आहे, न मुंहिंजे हिसाब सां को आहे। एतिरे में चवणु लॻो त हीउ त बादशाह सलामत खे चवणु लॻो त आज़ाद भक्त खे त हीउ तुंहिंजे शहर जो आहे, हीउ चवणु लॻो त हले केरु आहे, हीउ तुंहिंजो पुट सां कयो आहे। एतिरे में वज़ीर ज़ादी पंहिंजे हिसाब सां चवणु लॻी त हिनखे छॾ, तूं पंहिंजे हिसाब सां तूं हिनखे मूंखे बचाइण जी कोशिशि न कर, तूं पंहिंजो राज़ जे ॿुधाइणो अथई त ॿुधाए हिन बादशाह खे। अदा एतिरे में हे चवणु लॻो त हाणे ज़िंदगी बचाइणी बि आहे, सिर बचाइण बि सुनत आहे। अदा हिन चयो त बादशाह सलामत तोखे मूं राज़ ई ॿुधायां थो। अदा कुझु हिन तरीक़े सां हुन सौदागर बयानु कयो त हीउ जेको हिन पासे ॾों आहे सो इहो मुंहिंजो भाउ आहे कम वक़्त जो, ऐं हेॾो वारो जेको आहे सो इहो बि मुंहिंजो भाउ आहे। हीउ वॾो भाउ आहे, हीउ नंढो भाउ आहे, ऐं पछाड़ी वारो भाउ हिन जो मां आहियां। हिननि भाइरनि पंहिंजे हिसाब सां मूंसां नाइंसाफ़ी कई त जॾहिं असांजो पीउ गुज़ारे वियो त दुनिया दौलत जेकी बि हुई 3 हिसेदार हुयासीं, माना की हीउ मुंहिंजा 2 भाइर वॾा ऐं 3 नंढो मां हुयो मान। एतिरे में मूंखे भाइर चवणु लॻा त हाणे बाबा साईं त वियो हलियो, पर हाणे दुनिया में 3 हिसेदार आहियूं, तूं पंहिंजे हिसाब सां हिसो खण, अलॻि थी बक़ाया जेको आहे असां पाण ॼाणींदासीं। एतिरे में मां चवणु लॻोमांसि, सो मां नंढो आहियां, न मूंखे इल्मु आहे न इख़लाक़ आहे, मां खामखा हीअ दुनिया खणी बि काॾे कंदुसि, मां तव्हांजो मतिलबु तव्हांजो मतिलबु त मुंहिंजे मथां हथु हूंदो, सो मां पंहिंजो ई सुको टुकुर बि खाई तव्हां वटि जीअंदुमि पियो, सो मूंखे दुनिया जी का परवाह न आहे। एतिरे में हीउ बार बार चवणु लॻा त पंहिंजो हिसो वंडी जेको अथई सो खण, पाण ॼाण वञे, बाक़ी असां तोखे ॾियणु था चाहियूं। एतिरे में बार बार चवणु लॻा, अदा तव्हां मूंखे अलॻि छो था कयो, जॾहिं मां तव्हांजो नंढो भाउ आहियां
तव्हां पंहिंजे हिसाब सां लुबियल सुबियल बि टुकुर मूंखे ॾींदव सो मां खाई पंहिंजा रब जो शुकुरु अदा कंदुमि पियो। मूंखे का बि हिन में दिलचस्पी दौलत दुनिया में नाहे। अदा एतिरे में भाइरनि खे मां सही सिधी ॻाल्हि करे छॾी। हे एतिरे में अहिड़ो कमु कयो, हिकिड़ो काज़ी वठी आया, मतिलबु त पंहिंजे हिसाब सां चवणु लॻा त हीअ दुनिया ई पंहिंजे हिसाब सां असांखे हीउ भाउ ॾियणु थो चाहे। अदा उन अचे मूंखां पुछा कई त हीअ तुंहिंजे भाइरनि था चवनि त टियों हिसो तूं पंहिंजे हिसाब सां नथो खणणु चाहीं, भाइरनि खे ॾिए थो। अदा मां जीअं भाइरनि खे चयो त मुंहिंजे भाइरनि जे हिसे जो मुंहिंजो हिसो मतिलबु त मुंहिंजे भाइरनि जी बिली आहे, मां हिन हिसे जो कुझु कहणु नथो चाहियां। एतिरे में हुन काज़ीअ पंहिंजे हिसाब सां दस्तख़त ते मुंहिंजी मोहर हणाए पंहिंजे हिसाब सां जेकी मिल्कियत माल हुई मुंहिंजे ॿिन्हिनि भाइरनि खे ॾेई फिटी कई ऐं मां हुन भाइर सां गॾु रहण जो सोचे छॾियो। त मतिलबु त हाणे भाइर वारा चवनि था त मथां ज़्यान करे छॾींदा, इन में बि मुंहिंजी भलाई आहे सो मुंहिंजा भाइर काॾे कोन कंदा, हिननि खे कमाइण मथां हिन में ॾांहुं अचे, सौदागिरी मथां करे हिनखे दुनिया खे वधाइनि। मूं बि इहा लालच करे भाइरनि जे सहारे में रहणु लॻुसि। कुझु ॾींहं गुज़रिया त मूंखे भाइर पंहिंजा चवणु लॻा त हिन पंहिंजे घर मां तुंहिंजो पंहिंजे हिसाब सां कुझु बि कोन्हे को, तूं निकिर। अदा मां एतिरे में भाइरनि खे इलाज करणु लॻुमि त हाणे मतिलबु त मूंखे न कढो, मतिलबु ॾुखियो सुखियो टुकुर पिया ॾिजो, मां मतिलबु त काॾे वेंदुसि। एतिरे में हिननि मुंहिंजी हिकु बि कोन ॿुधी, पंहिंजे हिसाब सां मूंखे घर मां कढियुनि। ऐं मूंखे बाबा साईं जो मां नंढिड़ो पुटु हुयुसि, छो त बाबा खे वॾो प्यारो हुयुमि। जॾहिं बि सौदागिरीअ तां मोटंदो हुयो त कुझु न कुझु मुंहिंजे लाइ एम क़ीमती शइ आणींदो हुयो। माना की अहिड़ियूं अहिड़ियूं शयूं मूं वटि बाबा जे तोहफ़े तौरु पियल हुयूं, उहा मां पेतड़ी खणी पंहिंजे हिसाब सां साइड ते वञी वेही रहियसि। उन पेतीअ में अहिड़ो त क़ीमती सामान हुयो जो बेअंत। मां उहो खपाए कुझु पैसा गॾु कया, पंहिंजे हिसाब सां शहर ऐं बाज़ार में हिकु दुकानु कढियुमि। पोइ हुन दुकान जे ज़रिए मुंहिंजो धंधो दाड़ी एतिरो त हलणु लॻो, ॿिनि महीननि में मतिलबु त एतिरो शोर में दुकान जो वधियो सो बेअंत। मां उन मां एॾो माल मिल्कियत ठाहियो जो कंहिं बि हद न हुई। सो मां ॾाढो ख़ुशहाल रहां पियो। नौकर वज़ीर पंहिंजे हिसाब सां उहे छॾे छॾियमि गुलाम, सो मुंहिंजो कमु धंधो दाड़ी हलियो पिए। मां सुकून सां पंहिंजी मालात ठाराए उन में आरामु कयुमि पिए। कुझु ॾींहं गुज़रिया त जुमे जो ॾींहुं हुजे, हिकु मुंहिंजो नौकर भॼंदो आयो, मूंखे चवणु लॻो त तूं पंहिंजे हिसाब सां आरामी पियो आहे ऐं ॿिए कंहिंजो ख़्यालु ऐं समासूद में न लधो अथई महिल ताणी। एतिरे में मां चवणु लॻुमि त कहिड़ी गड़ी ॻाल्हि आहे जो तूं परेशान लॻो पियो आहे। एतिरे में चवणु लॻो त हिकु मतिलबु त यहूदी तुंहिंजनि भाइरनि खे कुटे पियो वेठो, मतिलबु लेट जो लकुड़ु खणी उन्हनि खे ॿाहिरां मैदान जे सभिनी माण्हुनि जे साम्हूं कुट लाहे ॾिनी अथई। अलाए कहिड़ी ॻाल्हि हुई। एतिरे में मां चौंपल ई कोन पाए सिधो सो भॻुसि वञे ऐं उन्हनि सां पुछा कयुमि त ॾे हाल अहिवाल छा मसइलो आहे। एतिरे में हुन मतिलबु त यहूदीअ मूंखे दस्तख़त ॾेखारियो, चवणु लॻो त हीअ तुंहिंजे भाइरनि जो दस्तख़त आहे, सो मूंखां हेतिरा पैसा वरिता अथनि, हेतिरो टाइम थियो आहे मूंखे न ॾिना अथनि। अदा एतिरे में मां जेतिरो हिसाबु किताबु हुयो मां हुन साॻी हुन यहूदीअ खे ॾेई ऐं पंहिंजे भाइरनि खे आज़ादु कयो। उन मां उहे भाइर मां आज़ादु करे पंहिंजे घर आयमि। सो हुन भाइरनि खां मां को बि सुवाल जवाबु न कयो। मुंहिंजो हिसो हुजा पंहिंजा मिल्कियत माल काॾे कयनि छा कयनि। जे बादशाह सलाम तोखे यकीन नथो अचे त मुंहिंजा ही भाइर क़ैद लॻा पिया आहिनि, हिन खां तो पुछी सघे थो। चलो छॾे हिन ॻाल्हि खे। मां भाइरनि खे त पंहिंजे हिसाब सां पंहिंजी मालात ऐं पंहिंजे दुकान में हिसेदारीअ ते विहारियूं, पंहिंजे हिसाब सां त वञी धंधोदारी कयो, पंहिंजे मूंसां गॾु थियो। अदा एतिरे में भाइर मुंहिंजनि खे पंहिंजे हिसाब सां चयुमि त हाणे हीअ काॾे वेंदा। हाणे मां हिकिड़ो घरु पंहिंजे हिसाब सां सौदो सामान मतिलबु त खपायां विकिणां थो, सो हिननि खे पंहिंजे हिसाब सां कुझु दीनार एतिरी दुनिया ॾिनमि। उन ई ॿेड़ो दुनिया जो भरे ॾिनो मां त वञो सौदो वापारु करे पंहिंजे हिसाब सां खाध पीत घुमी फिरी मोटी अचो ऐं कुझु मतिलबु त आणियो अहिड़ी क़ीमती शइ त जेकी मां विकिणी सघां। एतिरे मां हिननि खे पंहिंजे हिसाब सां उहे सामान सौदो ॾिनो, जेको कुझु ज्वार हेॾां होॾां जेकी दौलत हुई वधाओ खणी हिननि खे ॾिनमि त माना काॾे सौदो वापारु करे अचनि। ऐं हिननि पंहिंजे हिसाब सां उहा दुनिया खयूं हलिया विया। सौदागर कुझु हुननि सां गॾु हुया, पंहिंजे पाड़े जा वञनि पिया, उन्हनि सां मूं गॾाए फिटी कया। महीनो ॾेढ लॻतो, मतिलबु त 3 महीना 4 लॻा। उहे साॻा सौदागर जेका हुया मोटी आया, पर मुआरा भाइर कोन मोटिया। एतिरे में चवणु लॻो मां त मुआरा भाइर काॾे विया। इन मां एतिरे में हिकिड़ो सौदागर चवणु लॻो त तुंहिंजो भाउ हिकिड़ो जुआ खेॾणु लॻो, उन जुआ वटां हारिजी पियो, मतिलबु त कर्ज़ी थी वियो। उन जुआ वारे पंहिंजे हिसाब सां उते हुनखे मतिलबु त मज़ूर करे पीआरे छॾियो। ऐं ॿियो जेको हुयो सो हिकु औरत रंडीअ जे कढ लॻो, उन ते दुनिया हलायईं हेॾां होॾां। हाणे उन रंडीअ जो क़ैदी लॻो पियो आहे, उन क़ैद करे पंहिंजे हिसाब सां फिटी कयो अथसि। जॾहिं मां भाइरनि जी इहा ॻाल्हि ॿुधी त मां रही न सघियुसि। उहे पैसा दुनिया दीनार खणी साॻो उन्हनि वटि वियुमि। उन ॿिन्हिनि खे भाइरनि खे मां आज़ादु करे छॾाए आयुसि।
ऐं भाइरनि खां मां को बि सुवाल जवाबु न पियो कयां त मतां शर्मिंदा थियनि त असां खां हीअं भाउ चयो हीअं चयो। मां हिननि खे पंहिंजे हिसाब सां उते गॾु रहियुमि। हेॾां होॾां कुझु ॾींहं गुज़रिया त मां पंहिंजे हिसाब सां चवणु लॻुमि त हाणे हिनखे मतिलबु त हिते फिटी था कयूं मज़ूर को दुकान ते, सो असां टई ॼणा हलूं था सौदे वापार ते। भाइर मुंहिंजा मुतमिन थिया हिन ॻाल्हि ते, सो मां बि हिननि खे चवणु लॻुमि त हलो त हलूं। अदा हिननि खे दुनिया जा बेड़ा भरे असां टई ॼणा निकिरी पियासीं। अदा हकीलना होकार न वञनि पिया। ही पाण में की गुफ़्तगू मुंहिंजे पोयां कनि पिया त अधे खे हेॾे होॾे कयूं, हिन माल मिल्कियत ते पाण कौज़ो कयूं। अदा एतिरे में मुंहिंजो कुतो बि जेको हुयो सो उहो बि पंहिंजे हिसाब सां अची मूंसां गॾु जहाज़ ते चढ़ियो उन बेड़े ते। अदा उहो कुतो जो गॾु हुयो त मां चयो अला ख़ैरु आहे, को आयो आहे त भला भली घुमी अचे मूंसां गॾु। इहो कुतो साॻियो ई जेको हिनमहिल मतिलबु मूंसां गॾु आहे, बादशाह भक्त खे आज़ाद भक्त खे चवे पियो त इन हिसाब सां इहो मूंसां उन महिल बि गॾु हुयो। मुंहिंजे पोयां भाइरनि अहिड़ी प्लान ठाहे छॾी, सो पंहिंजे हिसाब सां बेड़े जी किनारे ते हिकिड़ो बीह ऐं मूंखे सॾु करणु लॻो अदा हेठि ॾिस नज़ारो केॾो आहे हेठि पाणीअ में। अगरि जे ॿियो केरु हुजे हा त मां यकीन न कयां हा, छो त मूंखे भाउ पहिरियों चकर अधो करे ॻोठियो हो, सो सॾु कीअं मां रही न सघियुसि, उन जी तरफ़ डुक वयुसि ऐं उहा शइ ॾिसणु लॻुमि त कर हेठि त का शइ नज़र ई न पई अचे। एतिरे मां ढूंढलो ॾिसी उहा हेठां ॾिसण वारो हुयुमि त ॿियो भाउ पोयों अची मूंखे धिको ॾिनई, सिधो सो मां वञी हेठि किरियुमि। हेठि पाणीअ में जो किरियुमि समुंड में, सो बहरहाल मूंखे का ख़बर न पई त बेड़ो मूंखां एतिरो परे निकिरियो जो बेअंत। मां थपड़ा वपड़ा हणां पियो, ॿुॾण वारो हुयुसि। एतिरे में सम्झ महसूसु थियो त मन का शइ में मुंहिंजो हथु फाथो आहे। एतिरे मां अखि पटे ॾिसां त उहो साॻियो कुतो जेको मूंसां ओॾो चढ़ियो हुयो, उहो कुतो मूंसां गॾु हुयो ऐं उन मूंखे सावरो ॾिनो। हकीलने होकारंदे 8 ॾींहं मूंखे उन दरिया में थी विया। फतकने कंदे सिधो सो अचे की कपर ते चढ़ियुमि। चेचे की कपर ते चढ़ियुमि, पर मुंहिंजो मतिलबु त बुख ते को हाल हीणा थी विया हुजनि। कुतो मुंहिंजो बि पंहिंजे हिसाब सां हेॾां होॾां कुझु सुर में हुयो, पर मुंहिंजो हाल हीणो थी वियो हुजे। मूं सोचियो त बणा हिते पहिरियों मतिलबु त सम्झ में आयो त हेॾां को शहर आहे, कुंड नज़र अचे पियो। मां उन तरफ़ आस्ते आस्ते रेड़ी वञी उते वञी पुॻुसि। उते जो पुॻुमि, सोचियुमि त बणा हाणे बुख ॾाढी लॻी आहे, कंहिंजे अॻियां हथु टंगियां। इहा बि लॼ थिए पई, कंहिंजे अॻियां हथु बि न पियो टंगे सघां। पंहिंजे हिसाब सां उते वेठो हुजां त हिकिड़ा 2 हमराह अची मुंहिंजे आॾो अची पुॻा। मां 2 हमराहनि खे जॾहिं ॾिठो त ॾाढो ख़ुशि थियुमि। हीअं मथे कंधु करे ॾिसां त मुआरा साॻा ई भाइर। अदा मुआरा भाइर साॻा ई हुजनि। मां सोचियो त भलो थी वियो, हाणे ॿिए जे हथु मतिलबु छो टंगियां, मुंहिंजा भाइर आहिनि, हाणे मूंखे ॾींदा इहे। अदा एतिरे में मुआरा भाइर अची मूंखे कुटणु चालू कयो। एतिरे में जेको अवाम हुयो अची मूंखे छॾाइण लॻा। एतिरे में चवणु लॻा त हीउ छाजे करे था हिनखे कुटियो। हिननि पंहिंजे हिसाब सां अंधियूं कूड़ियूं ॻाल्हियूं करे ऐं मूंखे उते फासाए छॾियुनि ऐं हिकु पंहिंजे हिसाब सां उते वञी बादशाह जे मतिलबु त सिपाहीअ वटि ॻाल्हि पुॻी। उहो पंहिंजे हिसाब सां आयो। मुआरनि भाइर साइड ते वञी हिनखे 2-3 रुपया ॾिना। हूअं त मुंहिंजे हिसाब सां मां हिनखे दुनिया ॾेई पैसा ॾेई छॾाईंदुमि, हिन मूंखे पैसा ॾेई वञी मूंखे मारण जी कोशिशि कई। अदा हुन अहिड़ो कमु कयो, पंहिंजे हिसाब सां चवनि हिनखे फांसी ॾींदासीं सुबुह। अदा हुन बादशाही में मुंहिंजो केरु हुयो कोन, छा थिए। अदा पंहिंजे हिसाब सां हुन बादशाही मतिलबु त फांसी जो टाइम बि अची वियो, मूंसां कुतो मुंहिंजो साण हुजे ऐं कुतो मुंहिंजे हिसाब सां छॾे मूंखे कोन पियो। भाइरनि मुंहिंजनि खे भौंके पियो, पर हाणे कुते जो छा हलंदी। पोइ माण्हू जिंबू भितर हणनि पिया, पर कुतो मूंखे छॾे कोन पियो। वञे हिकु क़ैद खाने जे मथे मतिलबु त टंगे ऐं फांसी जो आर्डर जो सुबुह ते ॾींहुं हुजे। हाणे फांसीअ जो आर्डर जो को बि प्रोग्राम कोन हुजे। चवणु लॻा त सॼे ॻोठ जा माण्हू मतिलबु घुराए ऐं हिनखे पथरनि जी चुट करे मारायो। एतिरे में पंहिंजे हिसाब सां मूंखे पथरनि जी चुट थी वई। उहो मुंहिंजो कुतो मुंहिंजे अॻियां अची बीह रहियो। अॼु हुनखे पथर लॻनि पिया, पर कुतो पोइते हटे कोन पियो। मूंखे बि कुझु पथर लॻनि पिया। एतिरे में को बादशाह बीमार हुजे। बादशाह जो बीमार हुयो त वॾा हकीम आया, वॾा इल्म वारा माण्हू आया। एतिरे में चवणु लॻा त बादशाह जी हाणे हयाती पूरी आहे। बादशाह हिन मतिलबु त दवाउनि सां हिन जो को बि असरु न थींदो। वञी ख़ैर ख़ैरियतूं कयो, के मतिलबु त ग़रीब जा के बेगुनाह वञी छॾायो, क़ैदियुनि खे छॾाईंदो, माना उहे दुआऊं कनि, हिन दुआ जो को असरु लॻे त हीउ बादशाह बची सघे थो, बाक़ी कोई हिन जो दुआ वग़ैरह कोन लॻंदी। अदा उतां जाके बादशाह जा सिपाही अची हुन गुज़ार कयो। ॾिठो त बणा हिकिड़ो बेगुनाह कुटिजे थो पियो। अची उते पुॻा, मूंखे अची चवनि त छाजे लाइ था कुटियो। एतिरे में उहे साॻा मुआरा भाइर ऐं ॿिया चवणु लॻा त हीअ असांजो ॾोही आहे। एतिरे में चवणु लॻो छाजो ॾोही आहे तुंहिंजो। उन्हनि सिपाहियुनि मूंखे उन्हनि खां छॾायो।
अदा छॾाए पंहिंजे हिसाब सां हुननि जेको मूंखे खाधो वाधो खारायो ऐं वरी उन बादशाह में छॾियूं हू वेंदा रहिया। वरी मूं वारा भाइर मूंखे गॾिया उहे साॻा सिपाही आहिनि जिन खे पैसा खाराया आहिनि। उन्हनि अहिड़ो कमु कयो चई हाणे हिन खे हर को मतिलबु त छॾाए थो वञे। हिकु ॻोठ जे ॿाहिरां खूह आहे, हिन खे उन खूह में उछले फिटी ॾींदासीं पाणे सड़ी मरी वेंदो। त मूं वारा भाइर सम्झी ईअं त यूसुफ अलैहिस्सलाम जा भाइर थी विया। सो उन सां गॾिजी वञी उन खूह में मूंखे उछलियुनि। उन खूह में जो मां जंहिं महिल किरियुमि उहो खूह पंहिंजे हिसाब सां हूंदो ई इन कम लाइ हुयो। अॻे हिकिड़ा 2 हमरा उन में अञा जहिड़ा हुया उन खूह में उछलींदा अॻे माण्हू। उहे हमरा पंहिंजे हिसाब सां ॾिठमि, पर मां जेको मथां किरियुमि मूंखे को हौसलो न रहियो। ईअं चवां पियो ॼण क़बर में आयो आहियां। हमरा जो थोरो गुफ़्तगू ॿुधां पियो, चवां पियो त इहे मलाइक आया आहिनि मूंखां सुवाल जवाब कंदा। एतिरे में हाणे देरि खां पोइ ॾिठुमि त काशे ईअं रसे जे अंदरि हेठि लथी। सो उन्हनि हमराहनि पंहिंजे हिसाब सां उहा शइ खईं ऐं पाण में मानी अलाए छा वग़ैरह खाइणु चालू थिया। हिननि जो मतिलबु त खाइण जो मूं सोचो ॿुधो। मूं चयोमांनि त कुझु टुकुर मूंखे बि ॾियो। एतिरे में हू खिलनि पिया, बाक़ी मूंखे काशे ॾिननि कोन। अदा पंहिंजे हिसाब सां हिननि ॾे पाणी मानी उन खूह जे रसी जे ज़रिए अचे पियो। हीअ खाइनि पीअनि पिया उते खूह में। सो हीअ पंहिंजे हिसाब सां ज़िंदा इन जे करे हा। ऐं मुंहिंजी त को सार संभाल लहे कोन पियो। हाणे खूह में मां रब खे इलाह त कयां पियो मुंहिंजा मालिक मुंहिंजी वार कर का, हाणे छा थिए। अदा जेको खूह में माण्हू मतिलबु त मानी कुनी ऐं पाणी उछलींदो, इन में मुंहिंजो कुतो ॿाहिरां खूह जे मुंहिंजे फिरियो पिए। कुते खे मुंहिंजे खे बि सम्झ में ॻाल्हि अचे वई त जीअं हीअ हमरा करे थो, मां बि ईअं करे हिन जी का जान बचायां। चए कुतो वारो भॻो पंहिंजे हिसाब सां वञी कंहिं ॻोठ मां जेका मानी बचाईंदा होटलनि तां वञी ॾाढ करे चोरीअ वग़ैरह उतां मानी खणी पियो अचे माण्हुनि जी ऐं सिधो सो अचे पंहिंजे हिसाब सां खूह जे अॻियां हेठां उछले पियो। मुंहिंजी थोरी अखियूं पटिजनि पियो उन मानी ते नज़र पए पई। उहा मानी खणा पियो वरी वञे पियो पंहिंजे हिसाब सां ॻोठ जे ॿाहिरां हिकु पोड़ीअ जो घरु हुजे उते थांव वग़ैरह पाणी जा भरे रखंदी परे मंज़िल तां। उन्हनि मां हिकु थांव गिली अची मुंहिंजे अॻियां रखे पियो। तारीख़ उन कुते जो कमु इहो मानी बि होॾां खणे पियो ऐं थांव उतां खणे पियो। माना माण्हू जिंबूं कुता बछनि पियासि, पर इन ॾुख सुख में बि मूंखे सभु शइ उते पुॼाए पियो खूह में। कुतो मुंहिंजो एतिरो वफ़ादारी कई जो बेअंत। पोइ कुते खे जॾहिं तारीख़ इहो कमु करे पियो त पोइ माण्हुनि सोचियो त बणा हिन में को न को राज़ आहे। अदा केर बि पोइ कुते खे चवणु छॾे ॾिनो। पोइ जेके हिसाब सां हुनजो टुकुर मानीअ जो बचे पियो हर कंहिंखां ॾिननि त बाबा हीउ कुतो आहे हिन जे करे रखियूं वञो था मानी। अदा केतिरी मानी बचे पई, जेकी बचे पई उहा कुते खे ॾियनि पिया। उहो कुतो टुकुर मोॾे आणे पियो ऐं उहा कुराड़ी बि मतिलबु त कुते ते चीण छॾे वई। ख़बर पियसि त मतिलबु त पाणी वग़ैरह इहे खणी थो वञे त इन खां शौक़ सां डेली जे हिसाब सां कुतो मोड़े मानी बि खणी ईंदो हुयो ऐं पाणी बि खणी ईंदो खूह में। कुझु मुंहिंजो मतिलबु त साहु पियो ऐं उन्हनि मां हमराहनि खे मूं ॾिठो। उहे हमराह सां गुफ़्तगू पाण में कनि पिया पर मूंसां कोन पिया ॻाल्हाइनि। सो मां पंहिंजे हिसाब सां माण्हू हू सुम्ही पिया मतिलबु त ॿई उहे ॿई हमरा जॾहिं राति जो सुम्ही पिया त मां अलाह जी इबादत करणु चालू कई। अलाह ॾे हथड़ा कयूं मुंहिंजा मालिक साईं, सो तूं मुंहिंजे हाल मां वाक़ुफ़ु आहे। सो मूंखे आज़ादु बि तूं ई करे सघीं थो, ॿियो मूंखे चारो बि न आहे। जे चाहीं त तूं मारे बि सघीं पियो त मूंखे जहिड़ो रखियो त ज़रूरु तुंहिंजो को राज़ आहे मूं ते, सो मूंखे आज़ादु करे त करे सघीं थो। एतिरे मूं अलाह जी इबादत कई हुजे त थोरी देरि खां पोइ हकल हिकिड़ी थी खंघर थी ऐं हिकिड़ो रसो हेठि पाणे लड़की मोॾे आयो। एतिरे में चवणु लॻो त जल्दी कर। हिन पंहिंजे हिसाब सां रस्ते में हथु विझी ऐं मथे चढ़ी अचु। मां हुन रस्ते में हथु विझी पंहिंजे हिसाब सां मथे चढ़ी सिधो सो हुन बादशाह ॾे मतिलबु त मथे चढ़ी जो आयुसि त ॾिठुमि त हिकिड़ो हमराह आहे पर निकाब में आहे, पर महसूसु न पियो थिए त केरु आहे छा आहे। अदा एतिरे में हुन हमराह हथ में ॾेई ऐं मूंखे पाण सां गॾु छिकियो। कुझु मंज़िल करे अॻिते हलियुमि त ॿ हिकिड़ा घोड़ा बीठा आहिनि। अदा हिकिड़े ते हमराह पाण चढ़ियो, ॿिए ते मूंखे चाढ़े ऐं ॿई अचे हकले घोड़ा रवाना थी पिया त राति जे टाइम में। कुझु मंज़िल करे ऐं पुॻा ते जंहिंमहिल ॾींहुं थियो, ॾींहं जो थियो त हिक ॿिए खे ॾिठोसीं। सो हुनखे बुट बदिले हुन मूंखे जीअं ॾिठो तीअं घोड़े तां लथण हेठि केरायईं। मूंखे केराए सिधो सो मुंहिंजी तलवार पंहिंजे निराण मां कढी ऐं मुंहिंजे गीचे जे मथां झले बीठो त चवणु लॻो तूं केरु आहे। एतिरे मूं चवणु लॻोमांसि त हाणे तूं पाण छा आज़ादु बि मूंखे पाण कयो ऐं मारणु बि मूंखे पाण थो चाहीं। जे तूं मारे हा त पोइ आज़ादु छो पियो कयो त मां उते सही हुयुमि। एतिरे में हू पंहिंजे हिसाब सां चवणु लॻो त इहा ॻाल्हि आहे। हुन तलवार पंहिंजी रखी ऐं पंहिंजे हिसाब सां 5 मिंट सोचे चवणु लॻो हल त हलूं। कुझु मंज़िल हलियासीं, वञी दरिया जे कंधे सां पुॻासीं, उते पाणी पी ऐं पंहिंजे हिसाब सां हथ मुंहुं धोई हुनखे चवणु लॻो त हाणे पंहिंजो राज़ ॿुधाए त तोसां केरु आहीं, छा मसइलो तोसां।
एतिरे मां सॼी पंहिंजी दास्तान हक़ीक़त करे ॿुधाईमांसि। एतिरे में हुननि जे अखियुनि में पाणी अचे वियो ऐं हुन बि पंहिंजे हिसाब सां मूंखां ॻाल्हि कई। सो बहरहाल मूंखे जेका 2 हमरा तो उन खूह में ॾिसी आहिनि त इहे बहरहाल मुंहिंजा जेकर फलाणे मुंहिंजे मथां असांजे मां हिकिड़े बादशाहज़ादी आहियां, असांजो चौकीदार हुयो, उन जा हिकिड़ा पुट हुया। इहो हिकिड़ो पुटु हुयो जेको पंहिंजे हिसाब सां लड़ाकीअ में सभु शइ में पहलवान ऐं जवान हुयो। जॾहिं असां वटि घोड़नि जी रेस थींदी हुई त इहो पहिरें नंबर ते ईंदो हुयो ऐं सुहिणो सेबतो बि छोकिरो हुयो। मां दिलों दिलि हिन खे चाहीण लॻसि। सो पंहिंजे हिसाब सां पर पुठि आशिक़ हुयमि। कंहिंखे बि का ख़बर न हुई त कीअं मसइलो आहे। पोइ हिकिड़ी मुंहिंजी बानी हुई, मतिलबु त का कुराड़ी ॾाॾी हुई। सो उहा पंहिंजे हिसाब सां पुराणी असांजे ज़माने खां वठी असांजी ख़िदमतकार हुई। उनखे पंहिंजे हिसाब सां दिलि जो हाल ॿुधायमि ऐं उनखे चयुमि त इहो हमरा कहिड़ी बि हालत में मूंखे कासे मूंसां मिलाए, मुलाक़ात कराए। सो गुफ़्तगू पाण में कयूं त ख़बर पए। अदा एतिरे में पाण में मुलाक़ात इन सां कयमि ऐं इन सां पाण जे हिसाब सां हू मूं ते मस्तु थी पियो, मां बि हुन ते मस्तु थी पियुमि। इन हलंदे कंदे हिकु ॾियारे हू पंहिंजे हिसाब सां मुंहिंजी महिला जी तरफ़ अची रहियो हुयो। मुंहिंजे चौकीदारनि खे ख़बर पइजी वई, उन्हनि हिन खे पकिड़े विधो। अदा पकिड़े ऐं पंहिंजे हिसाब सां इहो ई ऐलान थियो त इन खूह में हिन खे फिटी करे ईंदा। सो हिन खे खूह में फिटी करे आया। ॿियो हिन जो साथी ॿियो बि हुयो, हिन जो लॻे थो भाटियो आहे। सो इन 2 हमरा जेका हुया सो मुंहिंजे करे क़ैद थिया। पर अलाह साईं मुंहिंजी इज़त बचाई। इहा ख़बर कंहिंखे बि बादशाह में न पई त हीउ हमरा छो आयो ऐं छाजे करे आयो, इहा काई बि ख़बर न पई। पोइ मूं पंहिंजे हिसाब सां पाण खे ॾोही मञे ऐं इन खे मानी, मतिलबु हफ़्ते जी मानी इन खे अॻे ई फिटी करे मतिलबु पुॼाए ईंदी हुअमि। पोइ हफ़्ते खां पोइ बहरहाल वेंदी कोन, मां हफ़्तो ॾेढ खां पोइ राति हिन जी मानी खणी मां ईंदी हुअमि। अॼु राति मां सुती पई हुअमि। सो मूंखे पाण ॼणे ख़्वाब में न्याउ थियो त वारो कर, तूं हिन साॻे हमरा खे क़ैद कयो आहे, जंहिंखे आज़ादु कर। सो मुंहिंजे नसीब में ख़बर न हुई त तूं को अलाह खे इलाज कयो त तुंहिंजे ज़रिए मां तूं आज़ादु थी वें। सो हू त उहे साॻा ई क़ैद रहिया। एतिरे में हुन सॼो मूंसां तेर पितर हवालु कयो। सो मूं पाण चयो त उन में को अलाह जो राज़ आहे। सो मां पंहिंजे हिसाब सां वरी अलाह जी इबादत कई। उन जे आम्हूं साम्हूं पाणी हुयो, वज़ू करे अलाह जी इबादत करे वेठो हुउमि। छो त हूअ पंहिंजे हिसाब सां मुस्लमान कोन हुई ऐं भॻवान खे पूॼा कंदी हुई ऐं उन बुतनि जी पूॼागर हुई। हुन मूंखे चयो त भण हीउ तूं छा थो करे। मूं एतिरे में चवणु लॻोमांसि त जीअं मूंखे आज़ादु कयो आहे उन जा बरक़तूं नफ़ुल पढ़ी उन जो शुक्रानो अदा कयुमि। एतिरे में हू चवणु लॻी त इहो मूंखे बि सेखाराई, पंहिंजे हिसाब सां दीन में मूंखे बि शरीक कर। एतिरे में उन छोकिरीअ खे पंहिंजे हिसाब सां मूं कलमो भराए पंहिंजे दीन में शरीक कयो ऐं हुन सां पंहिंजे हिसाब सां निकाह हरफ़ी करे ऐं हुन सां पंहिंजी मंज़िल माणियमि ऐं पंहिंजे मुल्क वापसि मोटी आयुसि। वापसि मोटी जॾहिं अचां पियो त ॾिठमि त माण्हुनि जी भीड़ लॻी पई आहे। अदा माण्हुनि जी भीड़ जो लॻी पई आहे। ॾिठमि त भण छा मसइलो आहे ऐं छाजे करे आहे। ऐं मूंखे साॻियो पंहिंजे हिसाब सां पथर नारो यादि करो पियो, जेको चुटनि पिया माण्हू, इन यादि करो पियो। मां जो सिधो सो वियुमि, ॾिठमि त भणा उहे साॻा मुआरा ॿाहिरि। चयोमांसि त छा मसइलो आहे। चवणु लॻा त हीउ हिन खे मतिलबु त हिकु खून जो बि मतिलबु हिननि ते केस आहे ऐं हिकिड़ो काराइनि जो बि इल्ज़ाम आहे हिननि ते। हिननि ॿिन्हिनि खे फांसी अॼु अचण वारी आहे। एतिरे में सोचमि त मुंहिंजा भाइर न कुझु बि थी वे पर हिननि खे आज़ादु कयां। ऐं पंहिंजे हिसाब सां जेकी बि दीन मुंहिंजी दुनिया मोहलत हुई मां सिधो सो उन तपेदार ॾे वियुसि। उन्हनि खे चइबि त मुंहिंजा भाइर न जेको ॾोह जुर्म भरियो आहे, जंहिंजो गुनाह कयो अथनि, उनखे मां पैसा तौरु पंहिंजो गुनाह बच कराईंदुसि। मुंहिंजे भाइरनि खे आज़ादी ॾिनी वञे। उन तबेदार चयो पंहिंजे हिसाब सां त इहो कमु न थींदो हाणे, पर उन्हनि मालिकनि खे घुरायईं जंहिंजो खून थियो हुयो। उन्हनि खे पंहिंजे हिसाब सां पैसा ॾिनई ऐं जंहिंजी चोरी थी ऐं तुंहिंजो ज़ना वग़ैरह जो इल्ज़ाम हुयो उन्हनि खे पैसा ॾेई पंहिंजा भाइर चई मां ॿई आज़ादु कया। ते बि मां पंहिंजे भाइरनि खां सुवाल जवाबु न कया त हुननि मूंसां केॾी कई, कुझु बि कयो। सो बहरहाल मां हुन सां को बि सुवाल जवाबु न कयो। एतिरे मां साॻे मुल्क मोटी आयुसि। पोइ पंहिंजे हिसाब सां मूंखे जान जो ख़तरो रहे पियो ऐं मुंहिंजी ज़ाल मूंखे सम्झायो हुजे। सो बहरहाल हीउ तुंहिंजा भाइर जेका आहिनि तोसां सुठो सलूक न कंदा, सो इन्हनि सां थोरी तवजो घटि कर, इन्हनि सां हमदर्दी घटि ॾेखार। मुंहिंजी ज़ाल अकुलमंद हुई। मां बहरहाल भाइर हुया, मां हुननि सां न पियो कख बि बर्दाश्त करे सघां। हुननि खे मुंझल ॾिसां पियो त मां बि मायूस थी पियो वञा। पोइ पंहिंजे हिसाब सां मूंखे ज़ाल जी चवे पई उन जी गोरी न पियो आणियां। सो पंहिंजे हिसाब सां हिकिड़े ॾींहुं मां हली वियुमि किथे सौदे वापार ते। तो मुंहिंजी ज़ाल मुंहिंजी घर हुई। मुआरो भाउ पंहिंजे हिसाब सां कंहिं कमरे में सुतो पियो। मुंहिंजी ज़ाल ॾिठो त भणा केरी कोन्हे को। हूअ हुन हिसाब सां लटा कपिड़ो मटणु लॻी त हुन मुंहिंजे भाउ खे बेईमानी पैदा थी पई। मां बि कोन हुयुसि, पंहिंजे हिसाब सां अहिड़ो कमु कयो न पंहिंजे भाउ जे अॻियां मतिलबु त ज़ोर ज़बरदस्ती करणु लॻो।
एतिरे में मुंहिंजी ज़ाल जेकी हुई त पाबंद हुई, हुन अहिड़ो कमु कयो, पंहिंजो पाण खे मारे छॾियो, बाक़ी हुन जे अॻियां मतिलबु त हासिलु न करे सघियो। एतिरे में मां जो आयुमि मोटी त मतिलबु त रोज़ राड़ो लॻो पियो आहे। मूंखे ॻाल्हि कंदे हेॾे हिसाब सां तुंहिंजी ज़ाल हुई सो उहो कारो भॼी वियो, बाक़ी असां भाॼे खे मतिलबु त मारे विधोसीं, सो हीअ ग़लती थी वई आहे। एतिरे में मूंखे ॾाढो ॾुखु थियो, पर मां चयुमि त हाणे जेको थियणो सो थी वियो। मां हिन ॻाल्हि ते तवजो ई कोन आंदो, पंहिंजे हिसाब सां 2 ॾींहं रोज़ राड़ो की मूंखे प्यारु मुहबत वॾी हुई, सो मां छा पियो करे सघां। कुझु ॾींहं गुज़रिया, सो मूं पाण ते चौकीदार 2 रखी छॾिया हुजनि। राति जो थोरी देरि खां पोइ उन्हनि भाइरनि मूंखे मारण जो सोचियो। जॾहिं मुंहिंजे वेझो थिया, ओतिरे में मुंहिंजो कुतो मूंसां गॾु सुतो पियो। उनखे ख़बर पइजी वई, अची उहो भौंकण लॻो। हिकिड़े मुंहिंजे भाउ ते उन चढ़ाई कई ऐं एतिरे में मूंखे बि सुजाॻ थी वई। मुंहिंजा नौकर बि उथी पिया, ॾिठमि त भणा मुंहिंजो भाउ मुंहिंजे मथां तलवार कढी बीठो आहे। मां पंहिंजा भाइर ॿधी छॾिया ऐं भाइरनि खे चवणु लॻुमि त कॾहिं बि तव्हांखे सुवाल जवाबु न कयुमि, तो तव्हां मुंहिंजा दुश्मन थी बीठो। सो मूंखे ॾाढो ॾुखु थियो। पोइ मुंहिंजो सम्झो त मतिलबु त कुतो केॾो वफ़ादार आहे, सो वारा भाइरनि में वफ़ा न आहे। सो मां उन जॻह ते पंहिंजे भाइरनि खे ॿिन्हिनि खे क़ैद कयो ऐं पंहिंजे हिसाब सां हिन कुते खे सभु कुझु ॾियां पियो। सो मुंहिंजी कहाणी इहा आहे। सो मां बहरहाल हिन कुते जी एतिरी इज़त कंदो आहियां ऐं हिन भाइरनि खे मां इन करे क़ैद कयो आहे। सो मुंहिंजी दास्तान इहा आहे। हाणे बादशाह ॿुधाए, जेकॾहिं मां ग़लति आहियां त मूंखे फांसीअ चढ़ाए, जेकॾहिं इंसाफ़ पर्स माण्हू आहे त इंसाफ़ कर मुंहिंजो। आज़ाद भक्त चवणु लॻो त मां हुन ॻाल्हि दास्तान जॾहिं हुनजी ॿुधी, सो मूंखे ॾाढो ॾुखु बि थियो ऐं मतिलबु त नाइंसाफ़ी वॾी भाइरनि कयसि। सो हुन त हर वक़्तु हुन लाइ झोली हाज़िर कई, पर हू न पिया सम्झनि। एतिरे में चवणु लॻो मां त भला हिननि लालनि जो राज़ छा आहे जेका कुते जे गीचे में पिया आहिनि। इहे लाल काॾो आंदे, हिननि जी ॻाल्हि छा आहे। एतिरे में वरी हू हमरा साॻी का हमरा ॻाल्हि करणु लॻो त मां कुझु ॾींहं पंहिंजे हिसाब सां मलाद जे मथां चढ़ियो बीठो हुउमि, दूरबीनी जे ज़रिए ॾिसी रहियो हुयुमि। माना कि तंहिं वक़्त में परे खां दूरबीनी ॿेड़नि जे ज़रिए ॾिसी रहियो हुउमि। पंहिंजी मतिलबु त मुंहिंजा ॿेड़ीदार विया हुजनि, नौकर वग़ैरह, सो उन्हनि खे दूरबीनी जे ज़रिए ॾिसी रहियो हुउमि त हिननि ते ओचितो अखि पइजी वई मुंहिंजी। मतिलबु 2 हिकिड़ा हुया, हिकु औरत ऐं हिकु मर्द हुया। ॾिसां पियो त परे खां हुन खां विख बि न पए पवे, एतिरा बेहाला 2 हिकिड़ा अचंदा पिया, मर्द ऐं औरत। एतिरे में इहे जो अचनि पिया त मां हुननि खे वञी पंहिंजे हिसाब सां कुझु माण्हू नौकर वग़ैरह विया, उन्हनि खे वठी पंहिंजे हिसाब सां आया। हुननि खे खाधो पीतो खारायुमि, पर हुननि खे बुख एॾी हुजे, हिकिड़ी बूचकी हथ में हुन हमराह खे हुजे, हिकिड़ी बूचकी लालनि जी औरत खे हुजे। औरत जी मां ख़िदमत कराए मानी खाराई, हुन हमराह खे बि खारायमि। उन्हनि खां लाल जो रखियनि। उन्हनि खां मां पंहिंजे हिसाब सां लाल पुछिया कि हीअ लाल काॾो विया तव्हांजे हिसाब सां। पोइ हमराह चवणु लॻो त मां हिकिड़े सौदागर जो पुटु आहियां। सो मुंहिंजो पीउ ऐं मां पंहिंजे हिसाब सां सौदे वापार ते वियासीं। मां नंढो हुजां, पीउ पीरसन थियण वारो हुजे। सो बाबे मूंखे चयो त हल तोखे सौदो वापारु सेखारियां। जे न सेखारींदुमि त पोइ हिते मुंहिंजी अलाए छा हयाती। वञा हलियो त पोइ तोखे पोयां हले ॾुखाई थिए सौदे वापार में। सो हिनमहिल खां वठी तोखे केड़ियूं चालू कयां। असां पीउ ऐं पुटु वियासीं सौदे वापार जी तरफ़। सो ॿेड़नि जे सफ़र करे रहियासीं। असां जीअं वियासीं, एॾी आंधी लथी, पूरो हफ़्तो आंधी हली, एतिरे तूफ़ान लथो हेॾां होॾां, असांखे का ख़बर न पई पए त कश्ती असांजी मतिलबु ॿेड़ो काॾे थो वञे। अॼु हिकु जबल में टकरायो, सो ख़बर ई न पई त को काॾे वियो, को काॾे वियो। मूंखे हिकिड़ो ताक़त अचियो, मां हुन ताक़त चढ़ी पियुमि। हाणे सोचियुमि त हाणे ॿिया काॾे विया, इल्मु मतिलबु जेका माण्हू हुया उहे काॾे विया, ख़बर का बि जान ई न पई पवे। पूरा मूंखे 10 ॾींहं लॻी विया। उन खां अलावा बुख उञ ते उन ताक़त जे मथां चढ़ियो वेठो हुजां, न हौसले में हुजां, हले कीअं अची ॾिठुमि त बणा कीअं कपर ते मां पुॻो आहियां। जॾहिं मां पंहिंजे हिसाब सां कपर ते ॾिठुमि त पोइ त मुंहिंजी नज़र ई न पई पवे त छा हुयो, ॿेड़ा काॾे विया, आवाम काॾे वियो, सम्झ में ॻाल्हि न आई। मां निकिरी पियुमि पंहिंजे हिसाब सां। 3 ॾींहं मतिलबु त पंधु कयुमि। चौथे ॾींहुं हिकिड़े घर ॻोठ में पुॻुसि वञा। ॻोठ में पुॻुमि, हिकु ॻोठ जे ॿाहिरां हिकु पीर मर्द जो घर हुजे। उन मूंखे ॾिठो जंगल में मतिलबु त हुजेसि। उन मूंखे पंहिंजे हिसाब सां ख़िदमत कई ॾाढी, हेॾां होॾां मानी वग़ैरह खारायईं। मूंखे चई त भलो आहे पुटु। हुन सां मूं सॼी ॻाल्हि बि पंहिंजी कई त हिन असां वाक़ियो पेश आयो ऐं मां हीअं पुॻो आहियां। एतिरे में हू चवणु लॻो त भली ॻाल्हि आहे। सो मूंखे मानी कुनी खारायईं हेॾां होॾां ऐं मूंखे चवणु लॻो त हाणे तूं वेह जा वञे, तुंहिंजी मर्ज़ी आहे, हीअ घरु अथई। ऐं हुन मूंखे दुनिया जेतिरी मतिलबु त मूं ॾिठी नहीं, हुन हीरा जवाहर कुझु मूंखे दुनिया बि ॾिनी। चई हीअ दुनिया वठि ऐं पंहिंजे हिसाब सां हिते रहो, पर हेॾे होॾे न वञजांइ। अदा एतिरे मां चवणु लॻो मां दुनिया खे मां हिते रखी बि छा कंदुसि। सो बहरहाल मूंखे हिन जंग में न आहे रहणो, मूंखे शहर तरफ़ मूंखे हलणो आहे।
एतिरे में हू चवणु लॻो त शहर तरफ़ न वञ, इहा मां चङाई थो कयां, खामखा पंहिंजे मौत खे पाण दावत न ॾे। पर मां हुनखे बार बार चयुमि त मां हिते खाधे पीते लाइ कुझु कोन्हे अहिड़ो मज़े जो, सो मां शहर वेंदुमि। एतिरे में ॻोठ बि मतिलबु त वेझो हुजे, सो मूंखे हुन झलियो ॾाढो, पर हुन चयो त भला हीअ पर्ची वठि, ॻोठ जे ॿाहिरां मुंहिंजी हमशिकिल मुंहिंजो हिकिड़ो भाउ अथई, उनखे ॾींदे त उहो पाणे सम्झी वेंदो, सो तोखे वधीक उन जी सलाह सवाब सां हलणो पवंदुई। अदा हुन हमराह खां मां पर्ची पंहिंजे हिसाब सां वठी हकले उकार रवानो थियुमि, ॻोल्हींदो अचां पियो त उनजो हमराह हिकिड़ो भाउ ॿाहिरां वेठो हुजे। अदा हुनखे पर्ची ॾिनमि, उन हमराह मूंखे चवणु लॻो त मौत जे मुंहं में तूं खामखा छो आयो आहे। हुन सां मां सॼी ॻाल्हि पंहिंजी करे बीठुमि त मां हीअं आयो आहियां अहिड़े हिसाब सां। हू चवणु लॻो त तूं हुते अधे वक़्तु सही ऐं तोखे ज़रूरत न हुई जो हेॾे आयो आहीं तूं। एतिरे में चवणु लॻो मां त मूंखे ॻोठ पसंदि आहे, सो मां शहर में रहणु थो चाहियां, ॿाराड़ीअ में न, जंग में न। एतिरे में हू चवणु लॻो चलो ठीकु आहे, अचु मूंसां हल। मां हुन सां गॾु जो वियुमि त उनजी माला जंहिं महिल घरु ॾिठुमि त मुंहिंजो वात पटिजी वियो, एॾो त घरु हुनजो ख़ूबसूरत हसीन हुजे जो बेअंत। हुन मुंहिंजी ख़िदमत कई, मानी वग़ैरह टुकी, सभु कुझु हुन खारायो पीआरियो हेॾां होॾां। सो मूंखे चवणु लॻो त हाणे तूं हिते आयो आहे, पर हितां जी तोखे ख़बर न आहे, तूं हिकु मुस्लमान आहे। हिते जेका आहिनि सो हिकु भॻवान जी पूॼा कंदा आहिनि, सो उन हिसाब सां जेको बि हिते उहो रहंदो आहे, जेको इन मतिलबु त हिन जी कोल में रहंदो, कोल में। सो मुंहिंजो भाउ कोल न पियो मञे, इन करे इहो हेॾे साइड ते रहंदो, अलाह जी इबादत कंदो आहे। सो मां बि पंहिंजे हिसाब सां अलाह जी इबादत कंदो आहे, पर हाणे हिननि जे वस में आहियां। हिते तोखे पंहिंजे हिसाब सां पंहिंजे दीन में आणींदा, पर जंहिं बि औरत ते तूं मतिलबु त हथु रखंदे उन सां तुंहिंजी शादी बि कराईंदा। माना तूं वज़ीर जी धीउ सां शादी करें, बादशाह जी धीउ सां शादी करणु चाहें, अहिड़ियूं ख़ूबसूरत ख़ूबसूरत औरतूं तुंहिंजे अॻियां पेश कंदा, तूं जहिड़ीअ ते बि हथु रखंदे उन सां तुंहिंजी शादी कराईंदा, पर तुंहिंजे पंहिंजे भॻवान जे अॻियां तोखे झुकाईंदा ऐं उनजो तोखे कोल ॿ टे पूरा करणा पवंदा। अदा मां पंहिंजे हिसाब सां चयो त चलो ठीकु आहे, ख़बर पइजी वञे। अदा हुन बादशाह खे ख़बर पई त को नओं हमराह आयो आहे, अदा मूंखे उन्हनि जे अॻियां पेश कयो बादशाह जे। अदा बादशाह जे अॻियां हू हमराह मूंसां बि गॾु हुजे ऐं उहो चवणु लॻो त बादशाह सलाम त हीअ हमराह आयो आहे, सो वज़ीर जी धीउ ते मतिलबु त मोहिजी पियो आहे, उन सां शादी करणु थो चाहे। एतिरे में बादशाह चवणु लॻुसि त मुंहिंजो जेको बि कौल आहे सो उन हिसाब सां हलंदो त हिनखे उन वज़ीर जी धीउ सां मां शादी कराईंदुमि। अदा हुनखे पंहिंजे हिसाब सां वठी हलिया, वरी वज़ीर जी धीउ बि आहे ऐं उनखे पंहिंजे हिसाब सां उन भॻवान जे अॻियां हिनखे झुकाए ऐं उनजी पूॼा करणु सेखारियसि ऐं उनजे पंहिंजे हिसाब सां उन कोल ते बि बीहारियसि ऐं उन वज़ीर जी धीउ सां पंहिंजे हिसाब सां शादी बि कराइणु, जीअं वक़्त में हुननि जी शादी जो रवाज़ु हुयो। चवणु लॻो जॾहिं मुंहिंजी शादी थी वई, सो मूंखे कुझु ॾींहं गुज़रिया, उन बादशाहज़ादीअ मतिलबु उन शादीअ मां मतिलबु त उमीदा वारी थी पई, हिकु औलाद ॼणी थी वई, मतिलबु त जंहिं महिल ॿारु ॼाओ सो मुंहिंजी ज़ाल गुज़ारे वई। ज़ाल जो गुज़ारे वई, मुंहिंजी ज़ाल सां उन सां एॾी मोहबत हुजे जो बेअंत, मां एॾियूं रियूं कयमि। एतिरे में उहो साॻियो हमराह मूंखे दिलदारी ॾियणु लॻो, चए त पुटु हाणे मुसीबत आख़िरी हीअ चालू थी वई आहे, तोखे रोअणो न आहे, तोखे रोअणो त अञा अॻिते पवंदो, हिते त रोए तूं नथो अञा। एतिरे में चवणु लॻो मां त कीअं मसइलो आहे, छा ॻाल्हि आहे। एतिरे में चवणु लॻो त हाणे तोखे ख़बर अॻिते पवंदी, सो तुंहिंजी ज़ाल गुज़ारे वई आहे, सो तोखे मतिलबु त इहो हिकिड़ो कौल आहे, सो तोखे हिन में सदूक में हिकिड़ी खणी आया, उन में मतिलबु त मुंहिंजी ज़ाल जो लाश विधुनि ऐं मूंखे पाण सां गॾु वठी हिकिड़े मतिलबु त जबल में हिकिड़ो गार हुयो, उन गार में हिकिड़ी जॻहि ठाहे ऐं उन में मतिलबु त ताबूत उहो रखियनि लाश जो ऐं उन में अंदरि 40 ॾींहंनि जो खाधो बि विधो हुजनि। 40 ॾींहंनि जो खाधो बि उन ताबूत में अंदरि बंदि करे ऐं मूंखे बि बंदि करे उन गार में मतिलबु बंदि कयूं, हलिया आया। ऐं हुन फ़क़ीर जो चवणु हुयो त मतिलबु तुंहिंजी हाणे क़िस्मत आहे, तुंहिंजी ज़ाल सां गॾु तूं बि इन में अंदरि क़ैद थी वए क़बर में, सो हाणे तोखे बि मतिलबु न कढंदा। एतिरे में मां अंदरि जो वियुमि, मूंखे 40 ॾींहं जो खाधो थो हुयो, पर अंदरि ऊंदहि हुजे वग़ैरह हुजे, वॾो कुझु हुजे, सो उते रुॻो माण्हुनि जा हॾा मतिलबु पिया हुजनि, सो मोलनि जा ताबूत पिया वञनि, उते मतिलबु हिननि जो रवाज़ु हुजे। जॾहिं मां उते रहणु लॻुसि, पंहिंजे हिसाब सां मूंखे 40 ॾींहं थी विया। एतिरे में हिकिड़ो ॿियो बि हमराह आयो, उन हमराह सां बि मतिलबु त ज़ाल गुज़ारे वई हुजे, उहो बि पंहिंजी ज़ाल सां गॾु उन साॻे मतिलबु त क़ैद में आयो, गुफ़ा में। ॾिठुमि त हमराह सां 40 ॾींहंनि जो खाधो आहे, मूंखे पंहिंजे हिसाब सां हिकिड़ो हथोड़ो हथु अची वियो, उन हमराह खे मारे उहो साॻियो जेको हुनजो खाधो हुयो पंहिंजे कंट्रोल में कयुमि। अदा मां पंहिंजे हिसाब सां जीअण लाइ हुनजो हमराह खे मारणो पची वियो, सो कुझु ॾींहं मुंहिंजो वक़्तु ईअं हले पियो हकिलंदे होकारंदे, जेको बि माण्हू मरी अचे, जेको बि उन हमराह सां ॿियो जहिड़ो अचे, उन हमराह खे मारे उनजो खाधो जेको बि हुजे पंहिंजे कंट्रोल में कंदो वञा पियो। दुनिया जी का बि ख़बर न हुजे त मूंखे केतिरा साल थी विया आहिनि ऐं केतिरे साल खां वठी मां हिते क़ैद आहियां, का बि इहा ख़बर न हुजे।
एतिरे में हिकिड़े माईअ जो मुड़ुसु गुज़ारियो हुजे, उन नई जवान हुजे, सो उन जी बहरहाल शादीअ खे मतिलबु 2-3 ॾींहं में गुज़रिया हुजनि, मस उन जो मुड़ुस जो गुज़ारियो, छो त हुन बादशाही जो कोल हुयो, सो उहो पंहिंजे हिसाब सां मुड़ुस सां गॾु उन साॻे गुफ़ा में मतिलबु त उन में क़ैद थी वेंदी, मतिलबु त मरण जीअण पछाड़ीअ ताणी उन में हूंदुसि। अदा जॾहिं ॾिठमि त मर्द जेका अचनि पिया उन्हनि खे त मां मारियां पियो, पर जंहिं महिल औरत आयो उन ते मुंहिंजो हया थी पियो, मतिलबु उनखे मां कुझु न करे सघियुसि, सो उनखे मारे ई न सघियुसि, छो त उहा औरत हुई। पोइ उन सां मां गुफ़्तगू करणु लॻुमि, उन खां हाल अहिवाल वठणु, उन सॼो हाल अहिवाल मूंखे पंहिंजो ॾिनो। एतिरे में हुन माईअ सां मां हेॾां होॾां गुफ़्तगू कई, पोइ पंहिंजे हिसाब सां हुन माईअ मूंखे हवालु ॾिनो, मां हुनखे हवालु ॾिनो। पोइ हुन सां मुंहिंजो चह चटो थिए पियो, मूंखे ज़िंदगी जी ख़बर ई कोन पई, छो त खाधो मूं अॻे जाम कॾु करे छॾियो हुजे। हा साईं। पोइ पंहिंजे हिसाब सां हुनखे रस्म मुताबिक़ हुन सां मुंहिंजी मोहबत जो घणी थी वई न, उते पाण में असां सफ़ा घणो वेझो अची वियासीं, सो इन हिसाब सां पोइ मां पंहिंजे हिसाब सां राति में हिकिड़ो अलाह खे इलाज करे सुतुमि त मुंहिंजा मालिक तूं पालणहार हिन मुसीबत मां मुंहिंजी जान छॾाए। पोइ हिकिड़े ॾींहुं मां ख़्वाबु ॾिठो त हिकिड़ो पाणी जो गतरा हुतो किरंदा हुया, सो मूं तवजो न आणींदो हुयुसि। पोइ हुन ख़्वाब जे तबीर जे हिसाब सां मूंखे इल्हान थियो त इन में खोटरा कंदे त तुंहिंजी जॻहि हितां मतिलबु ठही वेंदी, तूं निकिरी सघीं थो। हा साईं। अदा मां जीअं ई सुजाॻ थियुसि, उन महिल हेॾे होॾे जाचा के माण्हुनि जो सामान त जाम पियो अचे, मुंहिंजो मतिलबु दुनिया दौलत माण्हू हुते मतिलबु दुनिया सिधो जेको बि शादी कंदो उनजी जेकी बि दुनिया हूंदी न, दुनिया सिधो उन गुफ़ा में बंदि करे हलिया वेंदा हुआ। जेको बि सोन वग़ैरह जो अहिड़ो शीखूं ठहियल हुयूं, सो मां अचे उन सां खोटराई कई, मतिलबु त 15 ॾींहं मां पूरा खोटराए के उतां एतिरी मतिलबु जॻहि ठाहियमि जीअं माण्हू किरास थी वञे। हा साईं। पोइ उन औरत खे बि मूं कढियो, ऐं जेको बि माण्हुनि जो सामान सोन वग़ैरह जेका हीरा लाल जेकी शइ हुई सभु मां खणी ॿाहिरि निकितुसि। सो बहरहाल दुनिया जो मूं ॾिठी त मतिलबु त मूंखे दुनिया जी हवा ई कॾहिं कोन लॻी, सो मूंखे ॾाढो सुकून महसूसु थियो। एतिरे में हकील न होकारींदे अची तुंहिंजी मतिलबु त उन बादशाह चयो त सौदागर चयो त अची मुंहिंजी मतिलबु बादशाही में पुॻा, सो उहे इन जे हिसाब सां मूंखे उहे सौदो सामान ॾेई विया, सो उहे हिनमहिल ताणी मुंहिंजी बादशाही में रहनि था पिया। अदा लालनि जी पंहिंजे हिसाब सां सौदागर इन हिसाब सां ॻाल्हि कयनि त उहे उन्हनि हमरान खां मूं ही लाल वरिता हुया जेका हुन कुते जे गीचे में पिया आहिनि, सो इहे हिसाब सां उन्हनि जा लाल हुया। हा साईं। एतिरे पंहिंजे हिसाब सां जॾहिं आज़ादु वक़्तु हुनजी पंहिंजी सौदागर जी कहाणी ॿुधी हुनखे ॾुखु थियो ॾाढो, ऐं उन्हनि भाइरनि खे चवणु लॻो त हाणे हिनखे तूं जेरोश रखियो छो आहे। हा साईं। चवणु लॻो त हीअ कहिड़े बि हिसाब सां न मुंहिंजा भाइर न, सो जेसिताईं मुंहिंजी हयाती आहे सो हिननि खे मां मारणु बि नथो चाहियां, सो हाणे तूं जीअं चवणु चाहें। एतिरे में मां हुनखे आज़ादु वक़्तु चवणु लॻुसि त मां हुननि खे आज़ादु करायो, हुननि खां वाइदो इक़रार कयुमि त भाउ सां बेईमानी कॾहिं बि न कंदव। सो हुननि वाइदा इक़राम ॾिना हेॾां होॾां, सो हुननि खे पंहिंजे हिसाब सां अलॻि मूं पंहिंजे हिसाब सां मालाद ठाराए ॾिनी उन्हनि भाइरनि खे, सो उहे पंहिंजे हिसाब सां बादशाही में सुकून सां रहणु लॻा। ऐं उहा सौदागर जी जेकी धीउ हुई हुन मतिलबु त वज़ीरज़ादी, सो उहा हुन सौदागर खे मूं परणाए ॾिनी। सौदागर जो हुन खां सवाइ सरंदी कोन हुई। सौदागर खे जॾहिं ख़बर पई त हीउ छोकिरो हिकिड़ो सौदागर जो पुटु न आहे, वज़ीर जी धीउ आहे, सो हुनखे ॾाढो ॾुखु थियो, पर मूं हुन सां वाइदो कोल कयो त उन सां मूं वज़ीरज़ादी जी मतिलबु त वज़ीरज़ादी परणाए ॾिनी, वज़ीर जी धीउ, सो उहो ॾाढो पंहिंजे हिसाब सां सुकून सां रहणु लॻो। हुनखे औलाद कोन हुई सौदागर खे, पोइ उन मां 2 औलाद थियसि, हिकु धीउ पुटु हुन मतिलबु त वज़ीरज़ादीअ मां थियसि। तो सौदागर हाणे मुंहिंजी बादशाही में मतिलबु त हुयो, चंद ॾींहंनि अंदरि हू पंहिंजे हिसाब सां पंहिंजो काफ़िलो वठी साॻे हुन तरफ़ वियो हलियो मिस्र तरफ़, हाणे ओॾे थो रहे। सो इहा मुंहिंजी कहाणी पंहिंजे हिसाब सां तव्हांखे मूं बयानु करे ॿुधाई। सो मुंहिंजो इहो वक़्तु ईअं गुज़रंदो रहियो आहे। हाणे फ़क़ीर तव्हां पंहिंजे हिसाब सां ॿिनि जूं मूं कहाणी ॿुधी चुको आहियां, बाक़ी 2 फ़क़ीर रहिया हो, तव्हां पंहिंजूं कहाणियूं बयानु कयो त तव्हां सां छा गुज़रियो ऐं छा थियो। अदा एतिरे में हिकु फ़क़ीर चयो त मां पंहिंजे हिसाब सां तोखे कहाणी करे ॿुधाईंदुसि। सो हुन हिकु फ़क़ीर जी कहाणी तव्हांखे ॿी मतिलबु त वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदासीं। सो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। वधीक उमेद कयूं दोस्तो तव्हांखे हीअ कहाणी ज़रूरु पसंदि आई हूंदी। जे पसंदि अचे त असांजे सिंध सलाम चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कंदव ऐं बेल आइकन घंटीअ खे लाज़मी हणंदा, जीअं त असां का बि कहाणी अपलोड कयूं त पहिरियों नोटिफिकेशन तव्हां दोस्तनि वटि लाज़मी पुॼे। तेसिताईं ॾींदा क़ुर्बान अली कलोड़े खे इजाज़त। अला निगहबान, जियो आबासी।